बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जरो तुंहिंजो नाव बाज बोॾियाई मंगा, जरो तुंहिंजो नाव बाज बोॾियाई मंगा, रिय थंभे रिय थोणीअ, तूं छपर तूं छांव, आऊं को ॼाड़ो काहां तोखे मालूम सभु कई। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उमेदु करियां थी त अव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां सभिनीनि जे लाइ। ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो ऐं प्रोग्राम अव्हां जो पंहिंजो सुबुह महिराण ऐं साण खणी मौजूदु आहियां। हैव अ गुड मॉर्निंग, सुबुह सुबुह जो सलाम अव्हां सभिनीनि खे सुबुह महिराण जे हिन मंच तां, हिन अङण तां क़बूल पवे। ऐं मां उमेदु रखां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव ऐं इलाही सुठी मॉर्निंग तव्हांजी थी हूंदी। सुबुह जो जेको पहर हूंदो आहे उहा स्टार्ट हुनजो सुठो हुजणु खपे, माना ॾींहं जो आगाज़ सुठो आहे ऐं अव्हां ॿ चारि कम यकीनन थी वेंदा आहिनि। कॾहिं माण्हू उहे सोचे रखंदो आहे पंहिंजे स्केजुअल हिकिड़ो प्रॉपर अव्हां जेकॾहिं ठाहे हलो था त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे कम हुन टाइम ते करणु ॾाढा ज़रूरी हूंदा आहिनि। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे टाइमिंग कुझु कमनि जी चेंज थी वेंदी आहे। जॾहिं उहा टाइमिंग चेंज थी वेंदी आहे त वरी यूज़ टू थियण में यकीनन थोरो टाइम लॻंदो आहे। 2 महीननि जूं मोकलूं जून एंड जुलाई, जून जो महीनो गुज़री वियो ऐं जुलाई जो महीनो मतिलबु हाणे त एंडिंग जी तरफ़ पाण वञूं पिया ऐं इहा उमेदु रखां थी त मोकलूं सुठियूं गुज़रियूं हूंदियूं ऐं सुठियूं एक्टिविटीज़ हूंदियूं, ॿारनि जूं बि मोकलूं सुठियूं गुज़रियूं हूंदियूं। सो हाणे त तव्हां उहो रैपअप जूं माना पासो तव्हां वरितो हूंदो ऐं स्कूल यकीनन खुलण वारा आहिनि, सभु एजुकेशनल इंस्टीट्यूट्स, त तव्हांजूं तयारियूं यकीनन सुठियूं हूंदियूं। नाज़रीन, सुबुह महिराण प्रोग्राम सां स्पॉन्सरशिप बि मौजूदु आहे। मीज़ान बैठक प्रीमियम चूरो चांहि जो साथ मौजूदु आहे। हीअ फौरी तौर ते गहरो सुनहरी रंग ॾिए थी, हिकु मज़बूत भरपूर ज़ाइको पेश करे थी। सो हिन स्पॉन्सरशिप सां पंहिंजे प्रोग्राम जे तरफ़ अॻियां वधां थी। अॼु जेका शख़्सियत असांजी हिन प्रोग्राम में मौजूदु आहे सो पाण जनाब महिराण टेलीविज़न जो यकीनन पार्ट आहिनि ऐं ॾाढा सुठा प्रोग्राम्स कंदा रहिया आहिनि ऐं असांजा सीनियर आहिनि। डेफिनेटली जेको सीनियर पर्सन हुजे थो त हुनजो एक्सपीरियंस सुठो एक्सपीरियंस हूंदो आहे। पाण रेडियो सां हुननि जी वाबस्तगी आहे ऐं टेलीविज़न ते सुठा प्रोग्राम्स कंदा रहिया आहिनि। ॾाढा ज़बरदस्त, ॾाढा बहितरीनु होस्ट आहिनि। ऐं ॻाल्हि कयां पई द वन एंड ओनली मुश्ताक भट्टी साहब जिन जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक, माशाल्लाह जी, ज़बरदस्त। काफ़ी टाइम खां पोइ तव्हांजी अपीयरेंस आहे सुबुह महिराण प्रोग्राम में। ईअं ई आहे तव्हां सां मुलाक़ात हूअं त मुख़्तलिफ़ इवेंट्स में थिए पई, पर इलाही टाइम थियो आहे जो मॉर्निंग शो में पंहिंजी मुलाक़ात न थी सघी आहे। जी हा, बिल्कुलु। कुझु मसरूफ़ियात, कुझु कमकार ऐं कुझु टाइमिंग्स अहिड़ी थिए थी जंहिंजे करे। हा बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे। असांजो उहो ई टाइम थोरो डिफरेंट आहे। असां मॉर्निंग टाइम में हूंदा आहियूं, हिते नाइट टाइम। जी हा बिल्कुलु बिल्कुलु। हिकिड़ो नाइट आहे, ॿियो मॉर्निंग आहे। दुनिया में मुख़्तलिफ़ टाइमिंग खे ॾिठो वञे त किथे को सुबुह आहे त किथे शाम आहे, किथे कलाक जो फ़र्क़ु थो पए, किथे 12 कलाकनि जो 24 कलाकनि जो फ़र्क़ु पइजी थो वञे। सो ईअं असांजे हिन टीवी में बि आहे त तव्हां मॉर्निंग कयो पिया, मां नाइट शो कयो पियो। ॾाढो इंटरनली हिकिड़ो डिफरेंट हिकिड़ो टाइम थी थो यकीनन ईअं ई आहे। अच्छा भला नाइट शो कीअं हले पियो? नाइट शो जो माना ईअं आहे त पैटर्न ज़ाहिरी ॻाल्हि आहे चेंज रहे थो। जीअं पाण चवंदा आहियूं कमर्शियल टाइम, कमर्शियल टाइम हिकिड़ो अलॻि थिए थो, मॉर्निंग टाइम थिए थो, इवनिंग टाइम थिए थो। हुन सां गॾोगॾु नाइट थोरो कूल थिए थो त माण्हू सॼे ॾींहं जा थक थियनि था ऐं मुख़्तलिफ़ प्रॉब्लम में मरहलनि मां मसइलनि मां माण्हू इंसान ज़ात निकिरे थो। पोइ जॾहिं राति थिए थी त कोशिशि करे थो त माण्हू थोरो थधा कलाम हुजनि, सुठा कलाम हुजनि, कुझु पिरी प्यारनि खे यादि कजे, को फरमाइश हुजनि, कुझु सोचे थो हुनखे माण्हू वधीक हुनखे बिल्कुलु बिल्कुलु तव्हां सही था चओ। सम्झनि था। जी हा, ईअं ई आहे यकीनन। अच्छा भला हूअं मॉर्निंग अव्हांजी कीअं हूंदी आहे? अव्हांजो ऑफिशियल उहो ई सभु कमकार त थियनि ई था? हा जी, मॉर्निंग ॾाढी जेका बहितरीनु क़िस्म जो, मां ईअं चवंदो आहियां त जेके बि लम्हा आहिनि अलाह ताला जा सभु ॾाढा सुठा आहिनि, पर ख़ासि करे जेका मॉर्निंग आहे उहा मुंहिंजे लाइ ॾाढी हिकिड़ी प्लेज़ेंट थींदी आहे। त सुबुह नमाज़ ते तक़रीबन 5 बजे थियनि था, 5-6 बजे माण्हू 5 बजे उथी थो वञे हलियो, त पोइ इहो सिलसिलो हली थो वञे हिकिड़ो त भई ऐं तयारु थियणो आहे। पोइ वरी जॉब मुंहिंजी मेडिकल यूनिवर्सिटी लियाकत जामशुरो एज़ ए मीडिया कोऑर्डिनेटर ऐं FM रेडियो, वेब टीवी, सोशल मीडिया, त हेल्थ जर्नलिज़म खे प्रमोट कयूं पिया था असां। त हुन में त सुबुह जो हिकिड़ो टाइम थिए थो ऐं 8 बजे खां वठी हिकिड़ो सिलसिलो शुरू थी थो वञे ऑफिसिस जो ऐं सिलसिलो।
त पोइ उन में डेली जे हिसाब सां रूटीन आहिनि असां वटि मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटी में इवेंट्स थियनि था, कुझु सिम्पोज़ियम थियनि था, वर्कशॉप्स थियनि था, कुझु नवां ऑपरेशन्स थियनि था, नवां असां वटि जेके हेल्थ प्रोफेशनल्स आहिनि नयूं नयूं एक्सरसाइज़ कनि था, त उन्हनि खे प्रमोट करिणो हूंदो आहे माण्हुनि ताईं, नवनि स्टूडेंट्स ताईं, सर्जन्स ताईं, आम फिजिक्स ताईं। त उहो ॾाढो हिकिड़ो सुठो गुज़री थो वञे। ज़बरदस्त कंहिं कम सां हिकिड़ो आम माण्हू जी ख़िदमत जे लाइ, आम माण्हू जो हुन लाइ हिकिड़ो इदारो कमु करे थो, त हुन सां गॾु हूंदा आहियूं। सही पिया चओ, बिल्कुलु यकीन। ऐं वरी शाम थींदी आहे पोइ वरी वॉक हूंदो आहे, ऐं वॉक लाज़मी हूंदो आहे, ऐं वॉक खां पोइ वरी रूटीन लाज़मी आहे, कोई 45 मिंट कलाक जो मुंहिंजी एक्सरसाइज़ ऐं वॉक हूंदो आहे। ऐं पोइ जेकॾहिं वरी ट्यूसडे वेडनेसडे थिए त पोइ वरी मुर्तज़ा मजबूर ऐं पूरी टीम सां गॾु जेका हो आहे नाइट जी तयारी हूंदी आहे, त माना ईअं सम्झो मुंहिंजा मॉर्निंग 2 थी था वञनि। ज़बरदस्त, इलाही ख़ूबसूरत। अच्छा, हूअं माना असां अक्सर जेको आहे न मोकलुनि जो ज़िक्र कयो आहे, सो अव्हांखे नंढपण जो वक़्तु यादि आहे, उहो जून ऐं जुलाई वारो टाइम यादि ईंदो आहे? हाँ बिल्कुलु, असांजो तालुक़ु त बेसिकली मुंहिंजो गंबट सां आहे, गंबट ख़ैरपुर, ऐं तमामु घणियूं गर्मियूं थियनि थियूं, ऐं उहे जेके मोकलूं थियनि थियूं या गर्मियूं थियनि थियूं, त पोइ उन में रांदियुनि वारो सिलसिलो, दोस्तनि सां गॾु घुमणु फिरणु, ऐं गर्मी तमामु सख़्तु, पोइ अंबनि वारी मौसम हुजे, अंबनि खां पोइ वरी खजी थिए थी, त उन फ्रूट्स जो बि पंहिंजो मज़ो वठिजे थो। सो अंबनि जे बाग़नि में वञी करे उते अंब पटणु, ऐं उहो माना हिकिड़ो एग्रीकल्चर सां तमामु घणो हिकिड़ो तार रहियो आहे, त इहो ॾाढो हिकिड़ो यादगार रहे थो। सही सही। ऐं पोइ मीरवा हुजे या फैज़वा हुजे, उते वेझण जो मज़ो ई पंहिंजो आहे। हाणे उन खां पोइ त स्विमिंग पूल्स बि थियूं, कंहिं टाइम में स्विमिंग पूल्स बि हुयूं, पर माना घणे क़दुरु ई हुयो। ज़बरदस्त, इलाही ख़ूबसूरत। अच्छा, असां माना तव्हां वारे पासे जो ज़िक्र कयूं त इलाही ख़ूबसूरत तव्हां जो साइड, हूअं त हसन दर्स जीअं लिखियो त सारी सिंध पिरीअ जो पासो, त समूरी सिंध इलाही ख़ूबसूरत आहे, पर अव्हां पंहिंजे उन ॻोठ जो ज़िक्र कीअं कंदव, केतिरो ख़ूबसूरत लॻंदो आहे? हर माण्हू खे पंहिंजो जेको जनम जो हुन सां हिकिड़ी अटैचमेंट थिए थी। सो असां 84 खां पोइ असां हितां शिफ्ट थियासीं गंबट में, पर गंबट सां माना ईअं त असां मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि में पढ़ियासीं, मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते राशियूं थियूं या कीअं, पर उन इलाइक़े सां हिकिड़ी तमामु घणी अटैचमेंट रही आहे। सो वॾनि खां वठी सिलसिलो हले थो, ऐं हिन वक़्त ताईं बि जेको गंबट मेडिकल इंस्टीट्यूट जेको गेम्स आहे, उनजे बैक साइड ते असांजो ॻोठु आहे, ऐं इहो नंढिड़ो असां डिस्पेंसरी नंढपण में ॾिठीसीं, ऐं डिस्पेंसरी वधंदे वधंदे हिकिड़ो इंस्टीट्यूट थी थो वञे। हाणे त पूरी दुनिया जा माण्हू हुते अचनि था इलाजु कराइण। हीउ उहो ई गंबट आहे, उहो ई रस्ता आहिनि जितां नंढपण में असां पटी ऐं स्लेट ऐं हिकिड़े कपिड़े जे थैले में जेको आहे असां हितां निकिरंदा हुआसीं ॿाहिरि, भेनरूं ऐं सभु कज़िन्स, ऐं पोइ उहो हिकिड़ो हाणे त अलाए छा थी वेंदो। सही सही। हा, चवंदा आहिनि न त ज़िंदगी में इहे जेके वक़्त जूं तब्दीलियूं हूंदियूं आहिनि इलाही ख़ूबसूरत हूंदियूं, ॾाढो सुठो लॻंदो। ऐं ख़ासि करे गंबट जी पाण जॾहिं ॻाल्हि कयूं, ॻोठ जे भरिसां हिकिड़ी आर्मी जी हिकिड़ी कैंप हूंदी, सो सुबुह सुबुह टाइम ते ॾाढो हिकिड़ो प्लेज़ेंट क़िस्म जो हिकिड़ो एनवायरमेंट हूंदो, ख़ासि करे सियारे में। त जॾहिं असां स्कूल लाइ निकिरंदा हुआसीं त हुननि जी वरी रनिंग हूंदी, पोइ असां बि उन्हनि सां गॾु रनिंग में शामिलु थी वेंदा हुआसीं। सही सही। सो उनजे जथे में असां उन्हनि सां गॾु हूंदा हुआसीं, उन्हनि सां गॾु पंहिंजो पार्ट थी करे असां हूंदा, त उहो ॾाढो सुठो सुठो लॻंदो हो। ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, शरारती हुयो नंढपण में? तमामु घणो, हा, तॾहिं त हिते वेठा आहियूं। ओ हा, सही चवंदा आहिनि, उहो मीडिया पर्सन जेके हूंदा आहिनि न, त उन्हनि जो हिकिड़ो उहो नंढपण वारो जेको वक़्तु हूंदो आहे, कुझु इन तरह ई गुज़रंदो आहे। पर हूअं बि जेको मीडिया पर्सन आहे, उनजी जेका थिंक आहे, उहा आम माण्हुनि जी उन खां चेंज हूंदी आहे, मुंहिंजी पंहिंजी हिकिड़ी पर्सपेक्टिव आहे। छो जो असां पंहिंजे अंदाज़ सां जेको सोचींदा आहियूं, आम माण्हू हिकिड़ो दुनियादारी जे हिसाब सोचींदो आहे, असां जाॾे काॾे ॿिनि टिनि अंदाज़नि सां असां हिकिड़ी शइ खे सोचींदा आहियूं, ऐं फीलिंग्स जेके हूंदियूं असांजो जेके अहसासात ऐं फीलिंग्स थोरा अपग्रेड हूंदा आहिनि, ऐं पोइ तॾहिं असां वेही करे पाण कैमरा ते ऐं माइक ते हुनजे ॻाल्हाईंदा आहियूं। लफ़्ज़नि जी पाण जॾहिं ॻाल्हि कयूं त लफ़्ज़ आम माण्हू ॻाल्हाईंदा आहिनि, पर जॾहिं तव्हां असां लफ़्ज़ ॻाल्हायूं था त माण्हू बीही पवंदा आहिनि, रुकी पवंदा आहिनि, ॾिसंदा आहिनि, ॿुधंदा आहिनि, हीउ चए छा पियो या चए छा पई। सो इहो फ़र्क़ु आहे असां में। हा हा, वरी पोइ कमु कंदे आवाज़ में बि ख़ूबसूरती अची थिए थी, ऐं ख़ासि करे वरी इहो बि थिए थो, प्लस में वरी जेके प्रोफेशनल माण्हू आहिनि, ब्रॉडकास्टर आहिनि, टेलीकास्ट में ब्रॉडकास्टिंग में, उन प्रोफेशनल माण्हुनि सां गॾु वेहिजे थो, माण्हू सिखे थो,
ऐं कुझु स्टडी कजे थी नवनि माण्हुनि सां शयूं थियनि थियूं त अञा वधीक माण्हू हाँ, दिस निखार इज द पैदा फैक्ट, यस, नो डाउट। अच्छा, नंढपण जो ज़िक्र हले पियो, अव्हां जो नंढपण ऐं शरारती बि हुयो, पोइ एजुकेशन वारो साइड कीअं हुयो? पढ़ाई में बि ज़िद कंदा हुयो त न अॼु कमु न करिणो आहे? कोशिशि कबी त अलाह करे जॾहिं होमवर्क न मिले त बहितर आहे। अच्छा, पर वरी बि करिणो वरी करिणो पवंदो। सही। ऐं जॾहिं त माण्हू हरकत शरारत ॿियूं टियूं मस्तियूं इहे हर ॿार में हुजणु खपनि ऐं हिकिड़ो माण्हू वञी तॾहिं मुकमल थिए थो। पर पोइ ट्यूशन जो टाइम हुजे ऐं वरी स्कूल जो टाइम हुजे, उन्हनि सभिनी शयुनि खे टाइम ॾियो। ज़बरदस्त ज़बरदस्त, इलाही सुठो। टेलीविज़न ते कमु करण जो कॾहिं आइडिया आयो और रेडियो स्पेशली मूंखे चवणु खपे? जी, रेडियो जो रहियो जेको सो उहो मुंहिंजो नंढपण खां वठी जीअं पाण होश संभालियोसीं त पाण रेडियो ॿुधोसीं ऐं तॾहिं PTV ऐं रेडियो पाकिस्तान जो हिकिड़ो ख़ूबसूरत हिकिड़ो पंहिंजो साथ हले पियो ऐं ब्लैक एंड वाइट ऐं पोइ कलरफुल टीवियूं ऐं पोइ त वरी अची वियूं अलाए छा मूं छा। पर उहो जेको दौरु हुयो रेडियो जो तमामु घणो हिकिड़ो AM जो रोड, FM न हुयो तॾहिं। ऐं रेडियो पाकिस्तान खैरपुर मीडियम में 947 kHz ते हिते ॿारनि जूं ॿारड़ियूं प्रोग्राम करणु, पोइ इंसाइक्लोपीडिया मुख़्तलिफ़ ॿियनि प्रोग्रामनि सां आहिस्ते आहिस्ते जुड़ंदा वियासीं। त पोइ उन में वरी मुंहिंजो ब्रदर ज़ुल्फ़कार उहो हींअर बि रेडियो पाकिस्तान इस्लामाबाद मज़ा सिंधीअ में ख़बरूं जेको आहे उहो ज़रूरु अटेंड कंदो पढ़ंदो आहे उतां। अच्छा, त इहो ईअं फैमिली सां ऐं आर्ट सां मीडिया सां नंढपण खां वठी रहियो। सही सही। असां मां इतफ़ाक़ सां तव्हां सां शेयर कयां थी, काल्ह जे ॾींहं ते वॉक कयोसीं पिए त मामा शेयर कयो, चयईं ताहिरा मुंहिंजे वॾे भाउ जे लाइ चवनि पिया नंढड़ो हूंदो हो त रेडियो पाकिस्तान ते वठी वेंदो हुयोमांसि ऐं हर हफ़्ते प्रोग्राम थींदो हो ॿारनि जी बारी ऐं उन में रोज़ जे उन न्यू प्रोग्राम में उहो नओं हिकिड़ो बेत ॿुधाईंदो हो त इहो कनेक्टिविटी रही आहे। हा, त उनजो असर बि माना थिए थो, नंढनि ते बि थिए थो। घर जो माहौल कीअं हुयो? घर जो माहौल तालीम ऐं फ्रेंडली कंहिं जॻह ते हुयो, सख़्तु बि हुयो, छो जो करे सॼी फैमिली असांजी एजुकेशन सां रही आहे। सही, हा। त लकीली 84 खां वठी असां लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर में रहिया आहियूं। तॾहिं कैंपस हुई सिंध यूनिवर्सिटी जी ऐं उते कॉलोनी में ब्रदर उते हुयो, बाबा जन ॿियूं टियों त मामा बाबा ॿिया टिया सभु, त फैमिली मेंबर्स उते रहिया त पोइ उन करे तालीम सां तमामु घणो हिकिड़ो रहियो। पोइ नंढपण में सरमन सिंधी खे बि ॿुधंदा हुआसीं, सिंधी अदबी संगत जूं मुख़्तलिफ़ जेके महफ़िलूं रहियूं, आदल सुमरो साहिबु ॿुधो त अयाज़ गुल साहिबु बि हुयो, त नंढपण में उन्हनि सां गॾु उथणु, उन जूं महफ़िलूं, शेरो शाइरी, अदब, इहे सभु शयूं ॾिठियूंसीं। लती यूनिवर्सिटी सां तमामु घणो हिकिड़ो नंढपण रहियो। सही, कनेक्टेड रहियो तमामु यूनिवर्सिटियुनि सां रहियो, अॼु ॾींहं ताईं बि माना जॉब जेका आहे यूनिवर्सिटी में आहे। हा, तॾहिं मां चयो लकीली, मतिलबु हा लकीली माना माना काफ़ी अहिड़ा माण्हू बि मिलिया आहिनि जिन जी ख़्वाहिश रही आहे त असां यूनिवर्सिटीज़ में रहूं, पर घटि टाइम उन्हनि खे मिलंदो आहे, ज़िंदगी घटि मौक़ो ॾींदी आहे। ईअं खणी चइजे त जेका यूनिवर्सिटी आहे न उहा तव्हांखे हमेशह जवान थी रखे। सही, छो जो हर बैच जेका अचे थी उहा वरी ॿी बैच अची थी वञे, वरी टीं बैच अची थी, 4 साल 4-5 साल माना खां चेंज थींदो। त यूथ सां जेको माण्हू रहे थो, इंटरलेक्ट रहे थो, यूथ गेम करे थी, एक्सरसाइज कनि थियूं, नयूं नयूं प्रैक्टिस थियनि थियूं, नवां नवां इवेंट्स थियनि थियूं, एक्टिविटीज़ थियनि थियूं, त उन में माण्हू एक्टिव रहे थो। सही, बिल्कुलु ठीकु, बिल्कुलु ईअं आहे यकीनन। अच्छा, केतिरो लाइक प्रोग्राम्स ऐं इन्हनि सभिनीनि शयुनि में मीडिया सां केतिरो टच रहिया आहियो शुरूअ खां वठी? शुरू खां वठी मीडिया सां मुंहिंजो माना ईअं खणी चइजे त हिकिड़ो इश्क़ रहियो, गेप न आयो आहे विच में? न गेप न आयो आहे, माना ईअं आयो त जॾहिं नंढपण खां वठी जेके प्रोग्राम शुरू कया हुआसीं रेडियो पाकिस्तान खैरपुर ते, उन खां पोइ वरी तालीम जे करे थोरो असांजो गेप अची वियो। यूनिवर्सिटी पास करण खां पोइ वरी मुंहिंजो इस्लामाबाद जॉब थी वई हली, उतां खां पोइ वरी मां वापसि अची वियुसि हिते हिकिड़ी कंहिं कंपनी सां, ऐं उन ई कंपनी जो वरी पंहिंजो FM रेडियो हुयो, त उन्हनि चयो त न तव्हांजो एक्सपीरियंस जेको पार्ट रहियो आहे त तव्हां बहितर आहे त तव्हां असां सां अहिड़े नमूने सां रहियो। सो वरी उहो वापसि खणी आया उते, त पोइ रेडियो प्रोग्राम बि कंदा रहियासीं ऐं टेक्निकल मुंहिंजी टेलीकम्युनिकेशन में मास्टर थियल हुई, ऐं पोइ वरी रेडियो ते वेही करे मूं वरी जर्नलिज़म मीडिया साइंस में मास्टर कई। त मूं चयो छो कोन जेको आहे टेक्निकल साइड ते बि हुजे ऐं हुन सां गॾो गॾु प्रोग्रामिंग ऐं हेल्थ जर्नलिज़म ऐं प्लस में मुख़्तलिफ़ शयुनि खे जॾहिं ॾिसिजे थो त पोइ जर्नलिज़म में मास्टर थियणु खपे। फ्यूचर भला इन जो फ्यूचर कीअं था ॾिसो हिन टाइम में? हिन टाइम में लाज़मी आहे, छो जो करे हिन वक़्तु जेका सोशल मीडिया मां ॾिसां पियो उहो मां हमेशह चवंदो हर प्लेटफॉर्म ते चवंदो आहे त बग़ैर लगाम जे घोड़ो आहे।
सही ऐं बग़ैर लगाम जे घोड़ो जो कान उहो किथे बि तव्हांखे धकु ॾेई सघे थो मिसइंफॉर्मेशन मिसइंफॉर्मेशन डिसइंफॉर्मेशन तमामु घणी आहे सो तंहिंजे करे इन लाइ लाज़मी आहे त तव्हां असांखे जंहिं ते गवर्नमेंट पाकिस्तान उन ते कमु करे पई त जेकॾहिं उन जा के रूल्स रेगुलेशन आहिस्ता आहिस्ता साइबर सिक्योरिटी ऐं सभिनी शयुनि खे आणे पई उन जॻह ते अञा हलनि पिया माण्हू कमु हले पियो त तव्हां असां जेके मीडिया पर्सन आहियूं उन्हनि खे बि ख़ासि करे मीडिया जी इथिक्स जेकी आहे उहा त पंहिंजी जॻह ते प्रैक्टिकली उहे सभु शयूं कंदा पिया त पर आम माण्हू खे न आहे आम माण्हू मोबाइल खणे थो शयूं खणे थो ॻाल्हाए थो हुनखे अंदाज़ो न आहे त इहो जो ॻाल्हि बट इवन दो मीडिया मुंहिंजे ख्याल सां त असां काफ़ी अहिड़ा कोई स्पेसिफिक चैनल जो त नालो कोन वठंदसि त ॾिसंदा आहियूं कुझु अहिड़ा प्रोग्राम्स उन्हनि यंग मेंबर्स खे ॾिना वेंदा आहिनि जेके हुनजे लाइ सूटेबल न हूंदा आहिनि त इहा शइ आहे इहो गेप मुंहिंजे ख्याल सां हिकिड़ो गेप आहे हिकिड़े क़िस्म जो असां मीडिया खे सही सम्झी न सघिया आहियूं मूं पहिरियों तव्हांखे ॻाल्हि कई त जेको मीडिया आहे मीडिया पर्सन जेको आहे उहो ऑफिस बॉय खां वठी हुजे वेंदे तव्हांजी सीओ ताईं हुजे हिन जी थिंक चेंज आहे बनस्बत ॿियनि इदारनि खां असां पंहिंजे अंदाज़ सां सोचींदा आहियूं कैमरामैन हूंदो न हींअर जेकॾहिं कैमरा ते वेठा आहिनि पोयां त हीअ पंहिंजे अंदाज़ सां मुख़्तलिफ़ एंगल्स खे सोचींदा आहिनि ठीकु आहे न पर आम जेके इदारा आहिनि या कीअं उहे पंहिंजे हुन में असां हितां हिकिड़ी कैमरा जे ज़रिए हिकिड़े माइक जे ज़रिए पूरी दुनिया खे काइनात खे ॾिसंदा आहियूं हींअर पाण वेठा आहियूं अंदाज़ो आहे त असांखे केरु केरु ॾिसंदा हूंदा हर लेवल जो माण्हू असांखे ॾिसंदो हूंदो ॿुधंदो हूंदो त असांखे उन लेवल ते उन जॻह ते अचिणो पवंदो जे न ईंदासीं त पोइ ईअं ई आहे जे सोशल मीडिया जी का ख़बर नथी पए त केरु किथां अचे पियो केरु किथां वञे पियो केॾी महिल ख़बर पए थी पई भई त मोहतरम तुफ़ैल संजराणी साहिब जो इंतकाल थी चुको आहे त पोइ वरी थी ख़बर पए त अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे का माना अजीब क़िस्म जूं माना जंहिं ते को बि ट्रस्ट नथो करे पर असांजे जेके पेमरा जे अंडर में जेके बि चैनल अचनि था रेडियो चैनल अचनि था या टीवी चैनल अचनि था त रेगुलर अथॉरिटी जेकी आहे न उहा लाज़मी आहे हर शइ खे हर प्रोटोकॉल सां ॾाढो हिकिड़ो सही थोरी छंड छाण लाज़मी सही ॻाल्हि आहे बिल्कुलु त अॼु बि ॾिसो मेहरान टीवी आहे न मेहरान टीवी या असां जेके बि मीडिया सां था या जेके सुलझल माण्हू उहे टीवी चैनल ते रेडियो चैनल्स खे वधीक अहमियत था ॾियनि बनस्बत सोशल मीडिया अथेंटिक न आहे न का बि सोशल मीडिया प्लेटफॉर्म उन ते ट्रस्ट न आहे जी हा बिल्कुलु सही था चओ अच्छा अॼु अक्सर ईअं ज़िक्र थींदो आहे त हीउ जेको दौरु आहे उहो स्लोली एंड ग्रेजुअली असां जेको आहे सो ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन तरक़ी वारे फेज़ में वञूं पिया एंटर थियूं पिया आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो दौरु ही चवराइजे थो ही वक़्त जूं जेके चेंजिस आहिनि कीअं लॻनि थियूं ॾाढो ॾुखियो ऐं बग़ैर कंहिं फीलिंग्स जे बग़ैर कंहिं अहसासनि जे ऐं हीअ दुनिया वञे पई वञे ऐं जिथे बि आहे जीअं बि आहे हर शइ तव्हांखे विदिन सेकेंड्स अची थी वञे पर फीलिंग्स न आहिनि है न तव्हांजो सिस्टर्स ब्रदर जे विच में का फीलिंग्स न हुजनि ऐं हीउ तव्हांजो केतिरो बि वेझो दोस्त हुजे जेको तव्हांजे हथ में हुजे तव्हां हर शइ पुछोसि पर अहसासात खां बग़ैर अहसास मिसाल ईअं ॾींदी आहियां त उन खां तव्हां पुछी वठो त थधी हवा कीअं थींदी आहे हू तव्हांखे एक्सप्लेन त करे छॾंदो पर थधी हवा महसूसु कोन थींदी त इहो डिफरेंस आहे तव्हां कंहिंसां मोहबत कयो था तव्हां पंहिंजे जानवरनि सां मोहबत कयो था हिन एनवायरमेंट सां हिन माण्हुनि सां या कीअं उहे फीलिंग्स तव्हांखे हीउ एआई नथो ॾेई सघे सही आर्टिफिशियल इंटेलिजेंस नथी ॾेई सघे हा हा हिते धक खाई थी वञे हिते एंड थी थो वञे कुझु कोन थो करे सघे बिल्कुलु अच्छा थोरो एनवायरमेंट जे हवाले सां बि ॻाल्हाईंदासीं ऐं नो डाउट ही जेको आहे सो दुनिया जो हिकिड़ो बर्निंग इशू आहे जंहिं ते पूरी दुनिया कमु करणु चाहे पई पर असांखे उहे सोल्यूशन्स नज़र नथा अचनि सो यस कीअं ॾिसो था लाइक असां वटि अॼु बि मुंहिंजे ख़्याल सां असां माहौल दोस्त न बणिजी सघिया आहियूं अॼु बि असां वणनि जो ऐं ॿूटनि जो उहो ख़्यालु नथा कयूं उहो ख़बर अथव ईअं आहे त हमेशह जॾहिं होश संभालियो आहे त सदाईं चवंदा आहियूं त बाबा ॿूटो पोखियो हा कोन को हर माण्हू पंहिंजो पंहिंजो हिकिड़ो या हू पढ़ंदा टैगलाइन किथे पढ़ी वठंदा आहियूं गुल पटण मना आहे पर मना त आहे पर हुन सां गॾो गॾु गुल न पटणो आहे पोइ ठीकु आहे न त उहे जेके रिस्पॉन्सिबिलिटीज़ आहिनि असां फील नथा कयूं न जंहिंजे करे असांजी हिन धरतीअ ते तमामु घणियूं जेके आहिनि उहे गर्मियूं बि अचनि पियूं घणियूं सर्दियूं बि अचनि पियूं त तूफ़ान बि अचनि पिया त सॼो माना हिकिड़ो रदोबदल थी वियो आहे हिकिड़ो माना एनवायरमेंट इन जे लाइ असां सभिनी खे हिकिड़े कंहिं प्लेटफॉर्म ते बीहणो आहे जे न बीठासीं असां ख़तमु थी वेंदासीं एनवायरमेंट दुनिया जे वॾे वॾो इशू आहे हिन वक़्तु दुनिया जो वॾे वॾो इशू जेकी आहे उहा एनवायरमेंट आहे उनखे बचाइण जे लाइ तव्हां असां सभु जा सभु असां ब्रश कंदा आहियूं या असां वॉशरूम में वेंदा आहियूं या किथे बि बीठा आहियूं पाणी अजायो पियो हलंदो आहे
यार जेकॾहिं पाण फील कयूं त यार पाणी केॾी वॾी नेमत आहे, जेकर न हुजे त असां छा कंदासीं। या लाइट बेवजह लाइट रहंदी आहे, तव्हां असां घरनि में वेठूं, किथे बि हुजूं, ऑफिस में वेठा हूंदा आहियूं, इलाहियुनि जॻहियुनि ते माण्हू इहे हूंदा आहिनि भई किथे जॉब कंदा आहिनि या कीअं, इदारनि जा नाला नथा खणूं, गवर्नमेंट हुजे या प्राइवेट हुजे, हर भरू बल्ब पिया ॿरनि, पर उन जेतिरो थी सघे बंदि करे छॾियो, एनर्जी खे पंहिंजो हुनखे कंज़प्शन उहा जेका आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे त तव्हां असांखे नेचर ॾिसे पई न, उनजो हिसाब किताब छाणो आहे, उनजो रिवेंज थिए थो न, थिए थो। असां जेकॾहिं अॼु नंढड़ी शइ खे पॉज़िटिव वठी करे कयो असांखे रिज़ल्ट पॉज़िटिव मिले। बट वी आर फेसिंग द रिवेंज, मतिलबु नाउअडेज़ हिन वक़्त में पूरी दुनिया, सिर्फ़ु असां न आहे, कंहिं हिकु इंसान जो मसइलो न आहे। ऐं असांखे इहो जेको आहे न उहो थोरो मज़हबी हवाले सां बि सम्झायो वियो आहे त जेको आहे न हमेशह पंहिंजे फ़ाइदे जे मुताबिक़ इंसान न सोचे न, इहा शइ सम्झो था। इहो मतिलबु मुंहिंजे ख़्याल सां इहो पेशेंस लेवल जी बि ॻाल्हि आहे, उहो घटिजी चुको आहे। उहो घटिजी चुको आहे। मूं तव्हांखे ॿुधायां त माण्हू अॼुकल्ह बहस कंदा था, कीअं बहस थींदा था वञनि, हर माण्हू जेको वेठो हूंदो हुनखे मोबाइल हथ में, उहो पंहिंजी हिकिड़ी दुनिया में आहे, हुनखे इहा ख़बर न आहे दुनिया में ॿियो छा पियो थिए। ऐं इहो आहिस्ते आहिस्ते उहो अहिड़ो हिकिड़ो नशो आहे हिकिड़ो जंहिंमें उहो थींदा था वञनि पिया। मूं हुनखे मां तव्हांखे ॿी बि ॻाल्हि तव्हांखे शेयर कंदो हलां, छो जो करे असांजी सिंध जेकी आहे, ख़ासि करे असांजो जेको मुल्क आहे तमामु घणो हिकिड़ो मुख़्तलिफ़ शयुनि सां मालामाल आहे, ऐं कमकार जे हिसाब सां हर डिपार्टमेंट पंहिंजी पंहिंजी जॻह ते कमु करे पई। जंहिंमां जे नंढड़ो हिकिड़ो मां तव्हांखे मिसाल ॾींदुमि, मां हुन ॾे हिकिड़ी विज़िट कई 1122 जो का तव्हां ॿुधो हूंदो, जंहिंमें ख़ासि करे माण्हू सम्झंदा आहिनि त भई असांजी इहो सिंध गवर्नमेंट जो सुठो हिकिड़ो इनिशिएटिव आहे, जेको हिकु 1122 ते तव्हां कॉल कंदो त तव्हांखे हुते हुते तव्हांखे, त उते जॾहिं विज़िट कई त ख़बर पई त कोई एम्बुलेंस न आहिनि, पर हुन सां गॾु गॾु किथे बाहि लॻी थी वञे, किथे शयूं थियनि थियूं त तव्हांजो फायर ब्रिगेड या को माण्हू ॿुॾे थो या कंहिं जॻह ते को ॿार बचो आहे कीअं। उन खां अलावा ॿी बि हिकिड़ी ॾाढी सुठी ॻाल्हि लॻी त हुननि वटि तव्हां असांजे इलाइक़े में किथे को ॿिली या ॿिलीअ जो ॿचो या को जानवर, को कुतो, को ॿिलो या ॿियो अहिड़ो को जानवर किथे को रेस्क्यू में आहे त तव्हां 1122 खे कॉल कंदो, उहो तव्हांखे हुते हुजे रेस्क्यू कंदा। त जानवरनि जो हुजणु ऐं वण ॿूटनि जो हुजणु, इन्वायरमेंट जी तव्हां ॻाल्हि कयो था, ऐं इंसान, इहे 3-4 अहिड़ियूं शयूं आहिनि जेके तव्हां असां सां हलंदव। इन खां सवाइ तव्हां असां अनबैलेंस आहियूं। सही पिया चओ, हिकु वण कुल काइनात आहे, ॾिठो वञे त हुनजो क़तल माना तव्हां पूरी काइनात खे क़तल कयो पिया। मां अक्सर माना किथां गुज़रंदी आहियां न, मां हिन वक़्तु ख़ासि तौर ते पाण ॾिसूं पिया आसानी सां राति जे हूंदा में उहो वण कटिजी वेंदा आहिनि, पर यूनिवर्सिटीज़ जो बि ज़िक्र कंदासीं, तव्हांजी वाबस्तगी आहे यूनिवर्सिटी सां, उते बि आराम सां जेको आहे न राति जी हूंदा में वण कटिजी वेंदा आहिनि। मतिलबु ईअं चई सघूं था त साउंड मैनेजमेंट कोन्हे। जेके बि यूनिवर्सिटियूं आहिनि या जेके ख़ासि करे असां यूनिवर्सिटी में त ॾिसंदा आहियूं त तव्हां वॾा वॾा वण हूंदा आहिनि जेके असां कंहिं टाइम में, ऐं यूक्लिस जा न खुटंदड़ कतारूं, ऐं इहे असां शाइरी में बि हलीम बागी त सिंध या पूरे पाकिस्तान में जेके मूं यूनिवर्सिटियूं घुमियूं आहिनि, एवरेज मूं ॾिठो आहे त ग्रीन, हा न, बनस्बत ॿियनि डिपार्टमेंट तव्हां जंहिं बि यूनिवर्सिटी में वेंदो तव्हांखे उते तव्हांखे एनवायरमेंट तव्हांखे मिलंदो, तव्हां कॉलेज स्कूल पंहिंजी जॻह ते, पर यूनिवर्सिटी तव्हांखे ईअं मिलंदो। उहे ॻाल्हि आहे त तव्हां असां जेके बि माण्हू आहियूं, हिकु त असांखे वण ॿूटा पोखणु खपनि, न की कटणु खपनि, ऐं असांजो जेको आहे उहो एग्रीकल्चर, लाइव स्टॉक, इन्हनि सां त असां जुड़ियल आहियूं इंसान सां, जानवरनि सां, ऐं जेके पालण वारा जानवर आहिनि, ऐं ज़रात सां, इहे सभु शयूं आहिनि इंटरकनेक्टेड, त पोइ असांजी जेका एनवायरमेंट हिकिड़ी बहितर रहे थी। जी हा, बिल्कुलु बिल्कुलु तव्हां सही चओ पिया। अच्छा, अव्हांजी स्टूडेंट लाइफ जो चाहींदमि तव्हांजी ज़िक्र कयो आहे, केतिरी ख़ूबसूरत हुई, लाइक यूनिवर्सिटी जो ज़िक्र कयो, ऐं उहो यादि ईंदो आहे उहो टाइम? हा, छो जो करे उहो टाइम अहिड़ो हूंदो आहे न, उहो माना का परवाह न हूंदी आहे कंहिं ॿी के शइ जी, जॉब करणी आहे, को ॿार बचा आहिनि या को सुसो आहे या कीअं, पंहिंजो हिकिड़ी मस्तु हिकिड़ी लाइफ थिए थी, त उनजो वरी पंहिंजो हिकिड़ो मज़ो आहे। त यूनिवर्सिटी में अचे थो माण्हू, नयूं शयूं सिखण जे लाइ अचे थो, कॉलेज ऐं अच्छा यूनिवर्सिटी ऐं कॉलेज में कहिड़ो फ़र्क़ु आहे? यूनिवर्सिटी कॉलेज जो त टाइम ॾाढो घटि हूंदो आहे, 2 सालनि जो वक़्तु हूंदो आहे, यूनिवर्सिटी वरी बि इन जे करे ईंदा आहियूं त भई तव्हां असां जेको होॾे पढ़ियासीं, उस्ताद असांखे हिकु हिकु शइ पढ़ाई, हुते तव्हांजी प्रैक्टिकल वर्क अचे थो वञे, तव्हां पाण पंहिंजी जॻहियुनि ते उस्ताद तव्हांखे, टीचर तव्हांखे शेयर करे थो शयूं, पर हुनखे तव्हांखे वधि में वधि तव्हांखे रिसर्च करणियूं, हुन सभु शयूं करणियूं, हुते खुली करे तव्हां हिक ॿिए सां ॻाल्हाए सघो था, कॉन्फ्रेंस करे सघो था। यूनिवर्सिटी में ईअं आहे, पोइ यूनिवर्सिटी में असां ॾाढो इंजॉय कयोसीं ऐं तकलीफ़ूं ॾिठियूंसीं, ऐं
तंहिं टाइम में जहिड़ा झटा तमामु घणा हूंदा कॉमरेड्स ऐं हा उहो दौर उहो दौरु हूंदो हॉस्टल ते रहियासीं अच्छा ऐं पोइ राति जो टाइम ते जॾहिं मानी खाइण वेंदा हुआसीं त पोइ ख़बर थियणी पवंदी त पोइ इहे सभु थाम ऊंधा लॻा पियल हूंदा हा पोइ कैंटीन बंदि हूंदी जी पोइ अलाए किथे किथे वञी मानी खाईंदा हुआसीं न खाईंदा हुआसीं त वरी पोइ सुबुह जो इंतज़ारु कंदा हुआसीं सही सही सो इहे शयूं हाणे त ॾाढियूं आसानी थी पयूं आहिनि हाणे त आसानियूं थी वियूं आहिनि माना उहो वक़्तु इलाही ख़ूबसूरत हुयो हा इलाही ख़ूबसूरत छो जो हुयो उहे सभु जेके दोस्त हुआ उहे अॼु ॾींहं ताईं बि घणनि जॻहियुनि ते असां सां लिंक आहिनि सही 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 ऐं वरी अॼु जी जेका जनरेशन ॾिसूं था उहे सभु जा सभु तव्हांजो हींअर AI ऐं सोशल मीडिया ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे वरी जेको ॿियो नओं दौरु ईंदो हुनजे लाइ अलाए छा हूंदो हा बिल्कुलु बिल्कुलु अच्छा अव्हां माना अक्सर इहो ज़िक्र थींदो आहे हाणे मुंहिंजे ख़्याल सां हाणे वारियूं जेके जनरेशन्स आहिनि उन्हनि खे इहो प्रॉब्लम न थींदो त असां वटि सही गाइडेंस न हुई या अव्हां इन शइ सां मुतफ़िक़ आहियो त सही गाइडेंस उन वक़्तु न हुई त कहिड़ी फील्ड चूज़ करणु खपे कहिड़े पासे वञणु खपे तॾहिं जी ॻाल्हि था ऐं इलाही जॻह ते ईअं हुयो जी छो करे हींअर तव्हां हर शइ तव्हांजे फिंगर टिप्स ते आहे तव्हां हुन ते वञो था ऐं तव्हां पेंशन था ॾिसी था वठो भई कहिड़ी कहिड़ी शयुनि खे असां करे वञी सघूं जी अच्छा मुश्ताक साहब पहिरियों ब्रेक जो टाइम थी वियो आहे सो मुर्तज़ा मजबूर साहब पोयां वेठा आहिनि पहिरीं ब्रेक वठूं था कंटिन्यू कयूं था नाज़रीन प्रोग्राम सां स्पॉन्सरशिप मौजूदु आहे मीज़ान बैठक प्रीमियम चूरो चांहि जी ख़ुशियूं ख़ुशियुनि जो मतिलबु आहे बैठकूं वेहकूं ऐं हिकु सुठी बैठक लाइ अहिड़ी चांहि ज़रूरी आहे जेका हुनजी पंहिंजाइप सां हमआहंग हुजे काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह महिराण नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह महिराण में ऐं हिकु सुठी कचहरी हली रही आहे मुश्ताक भट्टी साहब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं प्रोग्राम में स्पॉन्सरशिप मौजूदु आहे मीज़ान बैठक प्रीमियम चूरो चांहि जी ही फौरी तौर ते गहरो सुनहरी रंग ॾिए थी हिकु मज़बूत भरपूर ज़ाइको पेश करे थी सो हिन स्पॉन्सरशिप सां पंहिंजे प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था अच्छा डू यू थिंक त असां वटि जेका डिग्री हासिलु कई वेंदी आहे उहा हिकु पर्पज़ ज़रूरु हूंदो आहे ऐं उहो हूंदो आहे त असांखे जॉब करणी आहे इन कंसेप्ट मां माना असां न निकिरी सघिया आहियूं अॼु ॾींहं ताईं निकिरणु न खपे रीज़न छो जो करे असां वटि असां एग्रीकल्चर हिकिड़ी लैंड त आहियूं पंहिंजी जॻह ते असां पर उन ज़रात में बि असां वटि अञा घणियूं शयूं आहिनि जंहिंजे करे अञा असां एतिरा न पिया थी सघूं जीअं पंजाब जेको आहे उहो असांखां वधीक एग्रीकल्चर में उनजो टेक्निकल उन्हनि शयुनि में तमामु घणो हार्वेस्ट मशीनूं असां वटि हाणे आहिनि पहिरियों असां वटि जेको आहे पहिरियों हुन साइड ते हलनि पियूं तंहिंजे करे असां वटि जेको आबादी आहे उनखे ॾिठो वञे ऐं जेके जॉब्स जे लाइ जेके आहिनि या ॿियूं जेके अहिड़ा रिसोर्सिस न आहिनि असां घटि आहिनि पोइ तंहिंजे करे हर माण्हू चाहे थो त जेको आहे असां डिग्री करे असां जॉब कयूं जॉब मतिलबु हा हिकिड़ी सिक्योर लाइफ सिर्फ़ु असांजो न पर असांजा जेके बि पड़ोस वारा जेके मुल्क आहिनि उहो बि ईअं ई आहे हर माण्हू चाहींदो आहे त सुठी जॉब थिए सुठी जॉब जे लाइ असां सुठी एजुकेशन वठूं तालीम वठूं सही पर अच्छा ब्रेन ड्रेन बि त थिए थो न माना हिकिड़ी क्रीम कलेक्ट थिए थी पोइ वरी उहे नौजवान ॿाहिरि वञनि था मुंहिंजे ख़्याल सां त पोइ कंट्री खे उन तरह सर्व न कयो वेंदो आहे भला ईअं खणी चइजे जीअं तव्हां मां सम्झा जेको तव्हां मूंखां पुछणु चाहियो पियो त जेका असां वटि तालीम याफ़्ता जेके बि असां चवंदो तालीम याफ़्ता ऐं तालीम वारा जेके माण्हू आहिनि त सुठी एजुकेशन माण्हू चवंदा आहिनि भई एजुकेशन सर्टिफाइड कयूं सर्टिफिकेट हुजे त चवंदा नौकिरी वठूं ईअं पर असां चवंदो न अॼुकल्ह जी कॉम्पिटिशन वारो दौरु आहे तंहिंजे करे तव्हां असांजे ॿार खे अचणु खपे जेका बि शइ हुन खां हिकु क़दम अॻिते जेको आहे उहो सिखो त जीअं तव्हां में उहे एबिलिटीज़ हुजनि कहिड़े बि सब्जेक्ट ते तव्हां असां वञूं था कहिड़ो बि सब्जेक्ट हुजे उहो घटि न आहे उन सब्जेक्ट जी तव्हां में एतिरी नॉलेज ऐं एतिरी ग्रिप हुजे जो तव्हां कंहिं माण्हू सां गॾु वियो त तव्हां पंहिंजे सब्जेक्ट खे हिकु क़दम अॻिते जो ॻाल्हि तव्हां हुननि खे ब्रीफ कयो आहे पोइ तव्हां कहिड़े बि कंहिं बि जॉब में कहिड़ी बि जॻह ते कहिड़े बि मुल्क में वेंदव जिथे बि वेंदव तव्हांखे उहो मुख़्तलिफ़ माण्हू तव्हांखे ॿाहूं खोले करे तव्हांखे वेलकम कंदा हा बिल्कुलु ईअं आहे अच्छा उते ॿाहिरि जेको बि पहुचे थो त उतां जे माना नौजवाननि सां हू कॉम्पीट करे सघे थो इट मीन्स त उहा विल त आहे न ऐं डेफिनेटली पोइ उहो पाथ बि क्लियर आहे मुंहिंजे ख़्याल सां अच्छा उन खां अलावा अॼु जो नौजवान उनखे कीअं ॾिसो था अॼु जो नौजवान छा थो चाहे अॼु जो नौजवान ॾाढो फास्ट आहे है न
ऐं जीअं असां हुआसीं एतिरा फास्ट न हुआसीं छो करे तॾहिं असां वटि इहे सभु शयूं हुयूं पर एतिरियूं न हुयूं जहिड़े नमूने सां ठीकु आहे न हाणे जहिड़े नमूने सां जेतिरो फास्ट आहे जेतिरो हुनजो दिमाग़ु पंहिंजो एक्टिव आहे पर मज़ो तॾहिं आहे त जॾहिं उहो जेको फास्ट माण्हू आहे ऐं हर शइ जेका हुन पंहिंजे अंदाज़ सां एंगल सां जहिड़े नमूने सां क्विक सोचे थो उनखे तव्हां असां ते ऐं असांजे उस्तादनि ते या असांजा जेके इदारा आहिनि उन्हनि ते तमामु घणो रिस्पॉन्सिबिलिटी थिए थी त उन्हनि खे इस्तेमालु किथे कजे है न उन्हनि खे किथे बिज़ी किथे कजे कहिड़े पॉज़िटिव वे में उन्हनि खे बिज़ी कजे ऐं उहे थियनि पिया त पोइ अलाए किथे किथे पहुचनि पिया असांजा नौजवान असांजा पाकिस्तान जा उहे अलाए किथे किथे दुनिया में हर फील्ड में माना उहो पंहिंजो नालो रोशन कनि पिया पर जेके नथा कनि त उहो पोइ नेगेटिव साइड ते हलिया था वञनि ऐं ख़ासि करे जेको आहे नशो आहे या ॿियूं जेके नेगेटिव शयूं आहिनि उन्हनि खे बि पाण ॻाल्हाईंदासीं जेको यूथ आहे तव्हां ॻाल्हि कई पिया अच्छा असां वटि इहा बि त शइ माना ॾिठी वञे थी न अॼु जे दौर में बि मूंखे काफ़ी अहिड़ा यंग मेंबर्स मिलंदा आहिनि माना सिंपल उन्हनि जी स्टेटमेंट इहा हूंदी आहे साल ज़ाया न करिणो तंहिंजे करे बसि जंहिं डिपार्टमेंट में एडमिशन थी वई हुनखे कंटिन्यू कयूं पिया न ईअं न आहे ॾिसो ठीकु आहे तव्हां कयो था सिर्फ़ु किथे न किथे एडमिशन थिए रुॻो पर हिकिड़ो आहे त तव्हांजो पंहिंजो शौक़ु आहे त तव्हां फर्स्ट ईयर इंटर करे अचो था यूनिवर्सिटियूं पास करे कॉलेज पास करे स्कूल पास करे सभु ख़बर आहे त भई मुंहिंजी मैथमेटिक्स में वधीक मुंहिंजी गिरप आहे त कोशिशि कजे त स्टेटिक्स साइड ते या ॿियो मैथमेटिक्स सब्जेक्ट्स तव्हां वञो त वधीक बहितर आहे और इंजीनियरिंग साइड ते वञे त बहितर आहे मेडिकल में जेकॾहिं तव्हां त कोशिशि कयो त तव्हांजो जेको सब्जेक्ट हुआ इहा तव्हांखे अॻिते हली तमामु घणो पॉज़िटिव रहे बिल्कुलु यकीनन पोइ उहो जेको हिकु साल वारो गैप माना न छॾणु चाहींदो आहे जेको मुंहिंजे ख़्याल सां उनखे वधीक मसइलो दरपेश हा न फैमिलीज़ खे बि इहो सम्झणु घुरिजे मसइलो थिए थो त उन लाइ छा करणु खपंदो आहे उन लाइ थोरो वेट करे ऐं तेसीं ताईं पंहिंजो तालीम खे मुख़्तलिफ़ शयुनि ते मुख़्तलिफ़ कोर्सिस ते शॉर्ट कोर्सिस ते पंहिंजो पाण खे इंगेज सही अच्छा सिंधी फैमिलीज़ जो ज़िक्र कंदासीं माना सिंधी माइट कीअं आहे मां इहो क्वेश्चन अयाज़ लतीफ़ पलीजो साहिब खां बि पुछियो हो ऐं हुननि ऑब्वियसली हर माण्हू जो पंहिंजो हिकिड़ो पर्सपेक्टिव आहे मां तव्हां खां बि पुछणु चाहींदमि त सिंधी माइट कीअं आहे छा सम्झो था माना पंहिंजे औलाद जे मामले में हू ज़ाहिरी ॻाल्हि आहे माण्हू त इलाही ॾाढियूं सेंसिटिव हूंदियूं आहिनि न अॼु बि मुंहिंजो ॿार ॿाहिरि न वेंदो असांजी नज़रुनि जे साम्हूं ई हुजे हिकिड़ो माइट ऐं प्लस में हुनजी होम सिकनेस थिए थी त माउ जेकी आहे उहा ॿार खे न छॾींदी ऐं पोइ ॿार में बि उहा जेका नचण वारी जेका माउ आहे उहा नंढपण खां हुनजी परवरिश अहिड़ी थी थिए जो उहो ॿारु ॿाहिरि नथो निकिरी सघे उन करे वॾो नुक़सानु थिए थो तंहिंजे करे ॿार सां एतिरी घणी मोहबत न कजे त बहितर आहे हिकिड़ी लिमिटेशन में रहिजे ऐं हुनखे पंहिंजे हिकिड़े हद ते रखिजे ऐं हूअं बि असांजी सोसाइटी में फादर थोरो हार्ड थिए थो ऐं मदर सॉफ्ट थिए थी है न ऐं माउ जो कैरेक्टर बि एसी ताईं हुजणु खपे जेसीं ताईं हुनखे ख़बर आहे त इहो मुंहिंजो ॿारु अॻिते हली हिनखे उॾाम करणी आहे त पोइ उनजे लाइ हुनखे उन लेवल ते रखिणो आहे जे न रखंदी उन वक़्त ते त पोइ हुनखे तकलीफ़ संदसि ॿार खे ऐं हुन खां वधीक माइट वीचारे खे बि तकलीफ़ अचे थी ऐं ख़ासि करे असां वटि इलाही केतिरा माण्हू आहिनि उहे सिर्फ़ु इन करे घरां न निकिरंदा आहिनि त हुननि खे होम सिकनेस हूंदी आहे हुनखे माइटनि खां सवाइ परे नथा रही सघनि तंहिंजे करे जेतिरो थी सघे त पंहिंजे ॿार खे रसूल बख्श अली जे साहिब हिन ते ॾाढो सुठो ॻाल्हायो आहे हिन ते ॾाढो सुठो लिखियो आहे हुननि जूं स्पीचिस हिन ते ॾाढियूं सुठियूं आहिनि पर लिखियल बि इन टॉपिक ते ख़ासि तौर ते त सिंधी जेको पेरेंट्स आहिनि उन्हनि खे थोरो दिलि जो मज़बूत हुजणु घुरिजे असांजो माइट ईअं चाहींदो आहे बसि घर पढ़ाई स्कूल जॉब एंड अगेन घर बसि इन ई चकर में जेको आहे न उहो रहे थो त पोइ एक्सपोजर लाइफ जो एॾो कोन थो मिले अॼु ॾींहुं ताईं बि इलाही जॻहियुनि ते आहे पर इलाही फ़र्क़ु बि पियो अथव छो जो हींअर असां दुनिया खे ॾिसूं पिया था हर एंगल ते हर माण्हू ॾिसे पियो थो त जॾहिं असां कंहिं टाइम में सफ़र कंदा हुआसीं ख़ैरपुर मां जा एसी ताईं असां हैदराबाद ताईं या कराची ताईं था वञूं त असांखे सॼो ॾींहुं लॻी वेंदो हुयो तॾहिं सिंगल रोड हूंदो हाणे नेशनल हाईवे ॿियो थोरो कम्युनिकेशन बहितर थी आहे बुलेट ट्रेन्स ताईं पहुची वई आहे पर असां हिन में बि ख़ुशि थियूं था त कुझु न कुझु माना फ़र्क़ु पियो आहे प्लस में तव्हांजा मोबाइल जॾहिं असां पढ़ंदा हुआसीं तॾहिं मोबाइल फोन हुयूं कोन ऐं टेलीफोन ते कम्युनिकेशन हाणे त हर शइ ईज़ी थी वई आहे ऐं वीडियो कॉल्स ते ॿियो माण्हू ईज़ीली कम्युनिकेट पंहिंजे पेरेंट्स सां आहे त अलाए केतिरा माण्हू आहिनि जेके हींअर निकिता आहिनि
अच्छा राब्तो थोरो माना उहो वीक चई सघिजे थो, हुन टाइम में थोरो वीक हुयो। अच्छा, अव्हां जॾहिं हॉस्टल में रहंदा हुया त तॾहिं कम्युनिकेशन ईज़ी हूंदी हुई? न, को महीना थींदा हुआ त असां पंहिंजे माइटनि सां न ॻाल्हाए सघंदा हुआसीं। अच्छा, हा, पोइ उहा होम सिकनेस जी जेका होम ॻाल्हि कई सिकनेस। मूं त तव्हांखे ॿुधायो त फर्स्ट जेकॾहिं मां हितां कॉलेज पास करे ऐं जॾहिं मां जामशोरे में आयुसि पढ़णु हॉस्टल ते, त महीने खां पोइ इलाही वॾो थी वियो हुयो महीनो। ऐं मां वापसि जॾहिं ख़ैरपुर आयुसि त मुंहिंजो वॾो ब्रदर जॾहिं दरवाज़े ते मूंसां मिलियो त मूंखे चई छो आयो हुई? त मूंखे पाण खे फील थियो, यार मूंखे अलाए छो पियो चयो छो आई? मुंहिंजी हीअं छो आई तूं हींअर? मूं चयो बाबा मां हुतां महीनो थी वियुसि तॾहिं आयुसि। चई अञा त तव्हांजा सेमेस्टर कोन थियो आहे, अञा त तव्हांजो फर्स्ट मंथ हूंदा, तव्हां कंप्लीट करे पोइ अचो, हींअर छो आया हुतां? मतिलबु त तोखे वापसि न अचिणो, तोखे पंहिंजे हुन शयुनि खे टाइम ॾियणो हो ऐं ईअं रहंदो। सही, थोरी सख़्ती टेलीफोन हुया कोन, एतिरो सुठो न हो, मोबाइलूं न हुयूं, कम्युनिकेशन एतिरी न हुई। सख़्तु थिजे थो तॾहिं वञी सभु शयूं थियनि थियूं। सही। अच्छा, अव्हां घर में कीअं आहियो? मतिलबु तव्हां हाणे सख़्तु आहियो घर में? न, उहा सभु शयूं आहिनि, मानो सख़्तु बि रहे थो माण्हू। रूल्स एंड रेगुलेशंस मीन्स उहे सभु शयूं थियूं। ॿियो वरी इहो त नंढपण खां वठी इहो शयूं थियूं त तव्हां पंहिंजो कमु पाण कयो। ग्रेट। हा, अॼु ॾींहं ताईं मां सुठी मानी पचाए वेंदो आहियां। मां पंहिंजा जेके थांव आहिनि जेके मां यूज़ कंदो आहियां खाइण पीअण जे लाइ, उहो मां पाण वॉश कंदो आहियां। अॼु ॾींहं ताईं मुंहिंजी नेचर आहे इहा, कंदा आहियूं असां। ठीकु आहे, तव्हां पाण कपिड़ा तव्हांखे पाण खे धोइण अचणु खपंदा आहिनि। ठीकु आहे, हर जेको बि हिन वक़्तु मेल प्रेस करे वती त वॾो मसलो न आहे, करिणो आहे पाण खे, पाण करिणो आहे। सही। अॼु तव्हां कंदासीं न त तव्हां सां अॻिते तव्हांखे कॾहिं प्रॉब्लम न थींदा। इहो बैचलर लाइफ जो वॾो असरु आहे अव्हांजी ज़ात ते? बैचलर लाइफ हुन खां पोइ इस्लामाबाद में घणो अकेला रहियासीं या कीअं, त पोइ सभु कुझु पाण ई करिणो आहे। सही। हा, कोशिशि कंदो हुउसि त अटो ॻोइजे, पर अटो कीअं ॻोइणु, पर हाणे त मशीनूं अची वियूं आहिनि। हा, हाणे त मानी पचाइण जूं बची वियूं आहिनि, माना आराम सां तव्हांखे उहो जेको आहे न उहा महिनत नथी करणी पवे। अच्छा, इस्लामाबाद जो ज़िक्र अव्हां कचहरीअ में ॿियों दफ़ो टियों दफ़ो कयो आहे, उहो ज़िंदगी जो हिसो कीअं हुयो? बल्कि आहे, ओके, अम्मा हुते आहे न, तंहिंजे करे इस्लामाबाद सां को 35 सालनि खां वठी रहियो आहे हुते। लाइक जॉब जे सिलसिले में वियो त तॾहिं शहर न जॉब जे सिलसिले में ब्रदर हुते वॾा हुआ हुते, त वरी मां ज़ाहिरी ॻाल्हि आहे, तव्हां पढ़ी वापसि असांखे इस्लामाबाद ई वञिणो आहे, त इस्लामाबाद वियासीं। पोइ हुते बेडफोर्ड पंहिंजो वेगुननि जो पंहिंजा चकर बि लॻंदा, कॾहिं कहिड़ी डिपार्टमेंट में पंहिंजूं सीवियूं ॾियणियूं, किथे इंटरव्यू ॾियणा आहिनि, किथे कीअं करिणो, त उहो हिकिड़ो तॾहिं इस्लामाबाद कुझु ॿियो हुयो। हाणे इस्लामाबाद अञा वधीक एक्टिव थी वियो आहे। सही, त इहो सिलसिलो रहियो त पोइ वरी ज़बरदस्त। अच्छा, ॾुखियाईनि जो बि अव्हां ज़िक्र कयो त ज़िंदगी में, लाइक ॾुखियाईं लाज़मी आहिनि, ॾुखियाईनि खां सवाइ तव्हांजी ज़िंदगी न आहे। अॼु तव्हां पंहिंजो पाण खे टफ टाइम न ॾिनो त सुभाणे तव्हां असांखे सोसाइटी टफ टाइम ॾींदी। हा, कंफर्ट ज़ोन में केतिरो रहंदो माण्हू, न रही सघंदो। हर माण्हू चए थो यार एसी हले थी पई, मोबाइल आहे हथ में, हर शइ मानी मिले पई, हर शइ थिए थी, यार छॾींसि। 8 कलाक जी जॉब आहे न, माण्हू करे थो न 8 कलाक जी जॉब। भई मेरा टीवी त भला केतिरा दोस्त अचनि था जेके सुबुह खां वठी जॉब कंदा। हिकिड़ा उहे माण्हू आहिनि जेके सिर्फ़ु पंहिंजी ड्यूटी कंदा, हिकिड़ा माण्हू उहे आहिनि जेके ड्यूटीअ सां गॾु एक्स्ट्रा शयूं कंदा। उनजी उनखे पेमेंट बि न मिलंदी हूंदी, उनखे वाह बि न मिलंदी, एप्रिसिएशन न मिलंदी, पर उहो करे थो। हिकिड़ा अहिड़ा माण्हू जेके करे थो, उहो उनखे अॼु कमु न ईंदो, उनखे सुभाणे कमु ईंदो। बिल्कुलु, उनजी डिमांड थींदी, उनजी डिमांड थिए थी, उहो माण्हू सिखंदा। यार हिकिड़े इदारे में वेही करे माण्हू अलाए किथे किथे ख़बर थियणी पवंदी आहे त वेठे वेठे हीउ त भला फलाणा कोर्स करे वियो हुयो, असां वेठा हुआसीं, हे वेठा, हीउ विच में निकिरी वियो हुयो। उन मक़सदु इहो, उनजो मतिलबु इहो आहे त इहो माण्हू किथे लॻो पियो, पंहिंजे कंहिं किर्त सां लॻल हो, कंहिं जॻह ते लॻल हो। सही। तरक़ियूं थींदियूं आहिनि। जितने पखी पेड़ो उते भी टिमके बाहिड़ी। हाँ, त मना पखी जो पेर भी जिते न लॻो ते कोई पहुतो आहे, जे मना कुझु पहुतो न। असां मां तव्हांखे ॿुधायो त जॾहिं कपिड़े जे थेलीअ में स्लेट ऐं रखी असां पंधु वञूं था त उहो बि त वक़्तु हो न हिकिड़ो, केॾी सर्दी हुजे, केॾी गर्मी हुजे, ऐं त उहो करिणो पए थो। अॼु पंहिंजे पाण खे, पंहिंजे ॿारनि खे टफ टाइम ॾियणो आहे। मुंहिंजे ख़्याल सां इहो मैसेज बि अॻियां ताईं इलाही ख़ूबसूरत तरह वञे पियो असांजे व्यूअर्स ताईं, त टफ टाइम ॾियणु खपे पंहिंजी ज़ात खे। हा, पंहिंजे जहिड़ी फील्ड में तव्हां वेठा आहियो कमु कयो। जी हा। अच्छा, मायूसी बि यकीनन इंसानु आहे, कॾहिं कॾहिं इंसानु ख़ुशि आहे, कॾहिं कॾहिं मायूस आहे, सो किथे लाइफ जो उहो फेज़ रहियो? इलाही जॻहियुनि ते रहियो, पर कुझु सिखियासीं शयुनि खां, तव्हां खां, ॿियनि खां, जेके असांजा जेके कोलीग्स आहिनि, उन्हनि खां, पंहिंजे वॾनि खां, या कीअं, या उस्तादनि खां तव्हां सिखियासीं। त
त पास कयो, शयुनि खे दरगुज़र साइड कयो। सही। अॼु जो माण्हू दरगुज़र करणु ॼाणे थो? न, ॾाढो ॾुखियो आहे। तव्हां रोड रस्तनि ते वञो, तव्हां मार्केट में वञो, सॉरी करणु त असांखे ईंदी कोन्हे। हा, सिखिया न आहियूं, मतिलबु ईअं लॻंदो आहे सिखिया ई न आहियूं। कीअं वरी मां वरी कंहिंखे सॉरी कयां? मां ईअं कीअं थो थी सघां? मां कीअं झुकांसि हुनखे? मां त फलाणो माण्हू आहियां। त उहो त पोइ ॾाढो ॾुखियो थी थो पए। जी, तव्हांखे तरक़ी करणी आहे, अॻिते वधिणो आहे, हिन सोसाइटीअ खे, हिन धरतीअ खे, हिन नेचर खे, अलाह जे रसूल जे सिस्टम खे जेकॾहिं तव्हांखे ॾिसणो आहे, परखणो आहे, त शयुनि खे सफ़ा बॉटम लाइन ते लिया वञो। ऐं उन में जेको मज़ो आहे, शयूं ईअं तव्हांजे साम्हूं ईंदियूं, ईअं तव्हांजे साम्हूं ईंदियूं, तव्हांखे अंदाज़ो और वाक़ई में डाउन टू अर्थ जेको माण्हू आहे त उहो ज़िंदगी में उहे करिश्मा बि थियनि था। त मां तॾहिं तव्हां सभिनी खे चवंदो भई CSS करण वारा जेके माण्हू आहिनि उहे कहिड़नि स्कूलनि खां पढ़ी CSS करे था वञनि, ऐं कहिड़नि स्कूलनि मां नाला नथो खणा, पर उहे अलाए छो रहिजी था वञनि। हा हा, ई कहिड़ी ॻाल्हि आहे यार? वी हैव मेनी एग्जांपल्स, सही था चओ। इन जे पोयां घणी शयूं ते अलॻि प्रोग्राम पाण कंदासीं। हा हा हा, इहो वॾो टॉपिक आहे। इहो वॾो टॉपिक आहे। जी हा। हिकिड़ो ग़रीब ॿार CSS करे थो वञे, हिकु चङे भले जो जेका हेॾी सारी ख़ूबसूरत हिकिड़ी लाइफ रहण वारो माण्हू, उहो CSS छो कोन थो करे? हा हा, देयर इज क्वेश्चन मार्क। सही था चओ, बिल्कुलु इहा बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। अच्छा, कंहिंखे ज़िंदगी में आइडियल बणायो अव्हां पंहिंजी लाइफ में? हूअं त पंहिंजो फादर, बाबा ऐं वॾो ब्रदर, माशाल्लाह। ऐं बाक़ी त जनरली असांजा जेके वॾा आहिनि उन्हनि पंहिंजी पंहिंजी फील्ड में कमु कंदा रहिया आहिनि, ऐं ब्रदर आहिनि, सभु आहिनि, उस्ताद आहिनि, त उन्हनि खां हर दफ़े हर जॻह ते उन्हनि खां सिखिया रहंदासीं, सिखंदा रहियासीं उन्हनि सभिनी शयुनि खे। एतिरे ताईं जो अच्छा, ॿी तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, जेकॾहिं मां हिते आहियां या तव्हां हिन जॻह ते आहियो, त हिन में तव्हांजो कारनामो न आहे, मुंहिंजो कारनामो न आहे, या हीअ जेके कैमरामैन वेठा आहिनि, या हीअ जेका बि टीम वेठी आहे, या मुर्तज़ा मजबूर साहिबु वेठो आहे, जेकॾहिं चए त भई मुर्तज़ा मजबूर चए, मुश्ताक चए, तव्हां अॼु असां सभु कुझु न आहे, हिन जे पोयां हिकिड़ा हथ आहिनि, है न? उहो स्टार्टिंग खां वठी हिकिड़ी माउ खां वठी शुरू थो थिए, फादर खां वठी शुरू थो थिए, पोइ तव्हांजा दोस्त आहिनि, तव्हांजा उस्ताद आहिनि, जेके तव्हांखे शयुनि खे सेखारीनि था, ॿुधाइनि था, रस्तो ॾेखारीनि था। ईअं थींदो थींदो पहुची था वञो। सही। पहिरियों जॻह ते मायूसी बि थिए थी, इन सभिनी शयूं थियनि थियूं, मुख़्तलिफ़ माण्हू तव्हांखे मिलनि था, ऐं ख़ामोश रहणु वॾी ॻाल्हि आहे, ऐं उनखे पास करणु, ऐं वक़्त ते जेको रिज़ल्ट अचे थो उहो ॾाढो पॉज़िटिव थो आहे। सही। हा हा, बिल्कुलु। मां इंसान नियत जॾहिं सुठी आहे त पोइ इंसानु माना घटि में घटि सेटिस्फाई त रहे थो न। हा, मां महमूद मुग़ल साहिब खां पुछो, मां चयो ज़िंदगी में ख़ुशि रहण जो छा राज़ आहे, या इंसानु आहे कॾहिं कॾहिं इंसानु मायूस बि थी वेंदो आहे, वेही बि रहंदो आहे। चयो सर मूंखे ॾाढो ख़ूबसूरत जवाबु ॾिनो, मां हुन बाबा साईं चवंदी आहियां उन्हनि खे, चयूं त नियत साफ़ मंज़िल आसान, त सभु रस्ता जेको आहे न उहे साफ़ थी वेंदा आहिनि, मंज़िलूं ख़ूबसूरत बणिजी वेंदियूं आहिनि ज़िंदगी में। अच्छा, उनखां अलावा जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं हिन मीडिया जी, त माना को टारगेट हुयो त न मूंखे हीउ बणिजणो आहे, ज़ाती तरह कुझु सोचियो हो? मूंखे नंढपण खां वठी माना हुयो, मौसीक़ी सां हिकिड़ो सुठो तालुक़ु रहियो ऐं लॻाव रहियो, ऐं प्लस में मीडिया सां त ॿुधायो मां रेडियो पाकिस्तान खां वठी ॿुधोसीं ऐं प्रोग्राम कयासीं, इहो त हिकिड़ो रहियो, ऐं अंदाज़ो न हो त पाण खे सिलसिला अॻिते कीअं हलंदा, पर हिकिड़ो डिपार्टमेंट हिकिड़ो ज़हन में हुयो जेको नंढपण खां वठी कंदा आयासीं। परफॉर्मेंस जेकी आहे उहा हिकिड़ी तबियत में हुई, शयुनि खे ॻाल्हाइजे कीअं, सम्झिजे कीअं, त उहो प्रोड्यूसर्स खां वठी नंढपण खां वठी सिखियासीं। ऐं ॿियो ॿुधायो मां त नंढपण खां वठी हिकिड़ो एजुकेशन सां हिकिड़ो रहियो तालुक़ु, रहियासीं यूनिवर्सिटियुनि में रहियासीं, अदीब ॿिया टिया सभु दोस्त सां रहियासीं, त उहो हिकिड़ो सुठो रहियो, तालीम सां रहियो। डिपार्टमेंट कहिड़ी वठणी आहे अंदाज़ो न हुयो टेलीकम्युनिकेशन वारे साइड ते, पर पोइ जीअं नवां नवां रेडियो चैनल्स अचणु शुरू थिया, TV चैनल्स शुरू थिया, त वरी पाण शुरूआत कईसीं, मुख़्तलिफ़ ॿियनि चैनल्स खां अची हिते पहुतासीं। ऐं ईअं ई वरी यूनिवर्सिटी में अची वियासीं त उते हेल्थ जर्नलिज़म खे कीअं प्रमोट कजे, शयुनि खे कीअं अॻिते वठिजे, सोशल मीडिया आहे त उनखे कीअं इस्तेमालु कजे। ज़बरदस्त। सही। अच्छा, असां मीडिया जो ई ज़िक्र कयूं पिया त मां ज़रूरु चाहींदमि त उन्हनि शख़्सियतुनि खे ज़रूरु अॼु जी हिन कचहरीअ में मैंशन कजो जिन खे ॿुधो, जिन खे ॾिठो, लाइक उहे ब्रॉडकास्टर थी सघनि था, कुझु एक्टर्स थी सघनि था, और कुझु सिंगर्स जिन खे सुठो ॿुधो हुजे। शफ़ी नकी जामी साहब हुयो,
ऐं रज़ा अली आफ़रीदी साहब मां सम्झां थो BBC जा, ऐं सैबिन अञा ताईं जॾहिं मां हीअं नालो खणां थो त मूंखे उहा सिग्नेचर ट्यून पई थी हले, त जेके बि हिन वक़्तु जिन जिन जेको आहे उहो सैरबेन ऐं हुन सां गॾो गॾु BBC खे हुननि ॿुधो हूंदो, BBC उर्दू खे, त उहे ज़रूरु हिन ॻाल्हि खे मां जॾहिं ॻाल्हि कयां थो ज़रूरु हुनखे रिलेट कंदा हूंदा त हिन वक़्तु बि हुननि खे उहो तबलो ऐं हुन सां गॾो गॾु का बांसुरी या कीअं हुनजो सिग्नेचर ट्यून जेको आहे उहो कमाल हुयो, त इन सभिनी शयुनि खे ॿुधोसीं। सही, ज़बरदस्त, उहे सभु शयूं माण्हुनि खे ठाहे थी। ऐं ॿियो हिकिड़ो प्रोग्राम मां ताईं ॻाल्हि इहा कंदा त हिकिड़ो स्टूडियो ॿाहिरां हलंदो इस्लामाबाद में हिकिड़ो प्रोग्राम हलंदो हुयो, ऐं मुमताज़ मेलसी साहब प्रोग्राम कंदो हुओ। अच्छा। हा, ऐं ॿियो बाक़ी त ख़ैर रेडियो तव्हां सां नंढपण खां ॿुधोसीं, हमीदुल्ला सियाल साहिब जन हुआ, ऐं महमूद सूबरो साहिब जन हुआ, हमीदुल्ला साहिब टेक्निकल साइड ते हुआ, ऐं महमूद साहिब जेका प्रोग्राम कंदा, त इहे सभु शयूं असां ॾिसंदा ॾिसंदा ॿुधंदा हुननि दोस्तनि सां अची हिते पहुतासीं। सही, उन्हनि सभिनीनि शयुनि जो ज़ात ते असरु थींदो आहे। हा, थिए थो, माण्हुनि सां सुठी सोबत में सुठी संगत में रहण सां ऐं वॾो फ़र्क़ु थो पए। सही सही, ज़बरदस्त। स्कूल जी लाइफ खां वठी जो तव्हां रेडियो जो स्टूडेंट में वेठा हुजो, तव्हां अदीबनि सां वेठा हुजो, किताबनि सां हुजे, लाइब्रेरी सां हुजे, त उनजो फ़र्क़ु त पंहिंजी शख़्स थिए थो। हा, इंसान जी ज़ात ते थिए थो। अच्छा, किताबनि जो ज़िक्र कयव, किताबनि सां केतिरा कनेक्टेड आहियो अॼु कंहिं टाइम में? ओके, अॼु घटि जी। कंहिं टाइम ते व्हाट इज द अल्ताफ शेख साहब खे पढ़ियोसीं, अमर जलील साहब खे पढ़ियोसीं, ईअं। अच्छा, पोइ कंहिं टाइम में छो, माना इहा प्रैक्टिस त चयो वेंदो आहे, या मूं ॿुधो आहे त माण्हू जॾहिं किताबनि सां जुड़ी वेंदो आहे त पोइ नातो कॾहिं टुटंदो न आहे। हा, ईअं आहे, पर पोइ थियो ईअं त कंहिं टाइम ॿुधायो किताब तमामु घणा असांजे घरनि में हूंदो इहा ई किताब, पोइ अदबी किताब हुजनि या शेरो शाइरी हुजे, एजुकेशन सां किताब हुजनि, त असां वटि किताबनि सां घणो कुझु बि न हुजे त तॾहिं ईअं हूंदो त भई वांदा वेठा किताब खणी पढ़ो, खणो किताब पढ़ो। हाणे इहो डायलॉग खणो किताब पढ़ो वारो अञा ताईं यादि आहे, त नंढपण खां माइटनि चइबो आहे खणी किताब पढ़ो, उहा किताब खणो, इहो शइ करणी जेका बि शइ पढ़ो वेई तव्हां त पढ़ंदव त नयूं नयूं शयूं ईंदियूं। सही सही था चओ, बिल्कुलु सही था चओ। उहे शइ कयूंसीं, पर हेॾे वरी जॾहिं हाणे तॾहिं आयासीं त हाणे मोबाइल अची वियूं आहिनि। अॼु ॾींहं ताईं बि किताब मोबाइल में त आहिनि पंहिंजी जॻह ते, पर पंहिंजे लाइफ खे मसरूफ़ियतुनि खे हुन सभिनी शयुनि खे, या पंहिंजी असांजी ग़लती आहे पंहिंजी जॻह ते, किताब जे लाइ हिकिड़ो टाइम कढणु खपे, कलाक खनि हिकिड़ो लाज़मी करणु खपे, त मुतालो लाज़मी आहे। पुराणियूं अंग्रेज़ी मूवीज़ न ॾिसंदा आहियूं त हुनमें ईअं रैंडम हिकिड़ो पार्ट ॾेखारे छॾींदा आहिनि त घर जो जेको वॾो हूंदो आहे उहो जॾहिं उहो बेड ते अची वेंदो आहे ऐं ज़िमेदारियूं मां वटि हूंदियूं आहिनि, त पोइ हिकिड़ो टाइम प्रॉपर जेको हुनजो हूंदो आहे राति जे टाइम, त किताब केरु पढ़ी हुनखे ज़रूरु ॿुधाईंदो आहे, त इहा शइ माना फील थींदी आहे त वाक़ई में उहो कनेक्शन जेको आहे किताबनि सां जंहिंजो जुड़ी वञे थो न, पोइ भले जिस्म में ताक़त न आहे पर उहो ठीकु आहे ॿुधी सघूं था, त ॿुधूं त सही न, कंहिंखे विहारे भला कुझु ॿुधूं। त बहरहाल किताब सां जेको नातो आहे उहो इलाही ख़ूबसूरत हुजे थो। सोती तासरात, हाणे सोती तासरात एॾा हिकिड़ा ख़ूबसूरत थियनि था जी, ऐं किताब बि ईअं आहे, मां तव्हां लिखियलु आहे शइ राइटर ताईं खणी थो वञे ओसी ताईं। हाणे तव्हांजे पंहिंजे हुन ते आहे त तव्हां हुन इमेजिनेशन्स खे किथे था खणी वञो। हा, सेम ईअं रेडियो ईअं आहे, टीवी जो पंहिंजो हिकिड़ो हिसो आहे, ऐं आवाज़ जेके हूंदा, साउंड इफेक्ट्स जेके आहिनि उहे तव्हांखे उन वक़्त लाइ किथे था खणी वञनि। सेम ईअं लफ़्ज़ जेको आहे उहो असांखे उन एनवायरमेंट में किथे थो खणी वञे। जापान जिन जे जीअं में नंढपण में पढ़ियो, अल्ताफ शेख साहब जापान जिन जे जीअं में, त उहो पढ़ियो त कीअं नमूने सां उहो तव्हांजो कल्चर ॿुधाए थो, शयूं ॿुधाए थो, त ईअं फील कंदोसि त जहिड़ो मां जापान में पियो थो घुमां। राइटर जो कमु इहो आहे त कीअं थो खणी वठी हले, ऐं उहो हिकिड़ो फन आहे हुन लाइ। सो तव्हांजी ॻाल्हि सही आहे त इन्हनि सभिनी शयुनि खे असां वाक़ई टाइम घटि था ॾियूं, उनखे टाइम ॾियणु खपंदो आहे, त वधि में वधि किताब पढ़ो। उनजी जॻह हिन मोबाइल फोन वठी छॾी आहे न, मतिलबु अॼु इहो पाण मीम्स बि ॾिसंदा आहियूं न, त घर में जेकॾहिं 8 फॉर एग्ज़ाम्पल भाती वेठा आहिनि त उन्हनि 8 जे हथ में मोबाइल फोन आहे, ऐं अॼु जे दौर में माण्हू पंहिंजो प्रॉब्लम जेको आहे उहो AI सां शेयर करणु वधीक पसंदि करे थो बनिस्बत उहो घर जे वालिद सां, माउ सां, भेण सां। इहो मुंहिंजे ख़्याल सां इहो हिकिड़ो ट्रेंड पइजंदो वञे पियो। इहो ग़लति आहे, ग़लति ट्रेंड थो थिए। उन में तव्हां ॿुधायो तव्हांखे त फीलिंग्स जेके आहिनि तव्हांजो न थियूं आहिनि, जेसिताईं तव्हां असां पाण में वेहंदासीं न तेसिताईं असांखे कीअं अहसासु थींदो हुनजो ॾुख तकलीफ़ प्रॉब्लम्स, वरी कीअं सॉल्व कीअं थींदा,
शयूं तॾहिं थियूं थियनि न भले कहिड़ी बि लाइफ में हुजो जेसीं ताईं तव्हां असां न वेहंदासीं जो ताकुन वारो सिसो उहो ख़तमु थी वियो हुयो या पंहिंजे फैमिली मेंबर जो ड्राइंग रूम वारो जो उहो बि तव्हां ॿुधायो पिया त हर एवरेज ॾिसूं पिया था त हर माण्हू खे मोबाइल आहे त इहो पोइ कीअं थींदो कमु इहो त अॻिते हली ॾुखियो थी वेंदो हलियो बिल्कुलु ऐं ईअं माण्हू गॾु वेही करे बि अकेला रहंदा माण्हू जी हा जी हा बिल्कुलु मां उहा ॻाल्हि तव्हांखे स्टार्टिंग में कईसीं त AI खे फीलिंग्स न आहिनि हा फीलिंगलेस आहे जी हा बिल्कुलु ऐं उहो तव्हांखे बि फीलिंगलेस बणाए छॾींदो बणाए छॾे थो हा हा जी इंसान हिकिड़ो जहिड़ो ईअं बिल्कुलु अच्छा पहिरीं ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था नाज़रीन वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो ऐं प्रोग्राम में साथ मौजूदु आहे मीज़ान बैठक प्रीमियम चूरो चांहि जो ही फौरी तौर ते सुठो रंग हिकु सुठी ख़ुशबू ऐं आला मयार जो ज़ाइक़ो फ़राहम करे थी काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो सुबुह महिराण नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर वेलकम चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह महिराण में ऐं प्रोग्राम में स्पॉन्सरशिप मौजूदु आहे मीज़ान बैठक प्रीमियम चूरो चांहि जो साथ मौजूदु आहे सो हिन स्पॉन्सरशिप सां प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं पिया मुश्ताक भट्टी साहिब असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं मूं जॾहिं इंट्रोडक्शन ॾिनो पियो त मूं पहिरीं चयो त महिराण टेलीविज़न जो पाण पार्ट आहिनि ऐं सुठा प्रोग्राम्स पाण कंदा रहिया आहिनि अच्छा मां सुठनि प्रोग्राम्स जो ज़िक्र कयो अव्हांजी दिलि वटां कहिड़ा प्रोग्राम्स रहिया आहिनि मुंहिंजे लाइफ में त पहिरियों त करंट अफेयर प्रोग्राम उहो कयो उन खां पोइ रूर रियाण प्रोग्राम कयो रूर रियाण प्रोग्राम में ग़ज़ल मूंसां गॾु रही मुंहिंजो होस्ट रही असां चङो टाइम असां रहियासीं ऐं उन में असां सिंध जे मुख़्तलिफ़ इशूज़ ते बि ॻाल्हाईंदा हुआसीं ऐं मुख़्तलिफ़ माण्हू कॉल्स कंदा हुआ कॉल्स करे पंहिंजूं पंहिंजूं शयूं ॿुधाईंदा हुआ ऐं वरी कंहिं न कंहिं आर्टिस्ट सां गॾु असांजी मुलाक़ात बि थींदी हुई इहो बि नाइट शो हूंदो हुयो अच्छा ऐं ॾाढो सुठो प्रोग्राम रहियो उनखां पोइ वरी असां हिते महिराण टीवी ते सियासी अदाकार बि कयो प्रोग्राम त उहो सियासत सां जुड़ियल को माण्हू हूंदो ऐं हुन सां गॾु कचहरी कंदा इन खां पोइ पाण आयासीं हिते वरी पब्लिक चॉइस ते त पब्लिक चॉइस ते बि जेको आहे अचानक हिकिड़े कंहिं जॻह ते मां वेठो हुउसि मुरई साहिब सां हिकिड़ी तमामु हिकिड़ी भोजत रही मोहबत रही त साईं चयो त न हीउ तव्हांखे करिणो आहे करिणो आहे त अॼु ॾींहं ताईं उन ते बीठा आहियूं कयूं पिया उन में बि असां नयूं नयूं शयूं आंदियूंसीं ऐं आहिस्ता आहिस्ता पर उहो पब्लिक खे ॾिसी करे असां उहो सभु शयूं कयूंसीं त भई पब्लिक छा थी चाहे ऐं पब्लिक खे कीअं इन जे विच में असां मुख़्तलिफ़ आर्टिस्ट सां मुलाक़ात बि कराईसीं ऐं छो जो मूं तव्हांखे ॿुधाईंदो न त हिन प्रोग्राम में या ख़ासि करे तव्हांजे मॉर्निंग शो में बि तव्हां ॾिठो हूंदो त पाकिस्तान न पर पाकिस्तान खां ॿाहिरि बि जेके असांजा जेके परदेसी जेके रहनि था उहे असां जुड़िया रहनि था महिराण टीवी सां तमामु घणो त उन्हनि सां उन्हनि खे साम्हूं रखी करे असां प्रोग्राम कंदा रहियासीं अची हिते पब्लिक चॉइस ते पहुतासीं ज़बरदस्त ज़बरदस्त तमामु सुठो अच्छा अव्हां कमर्शियल्स में बि अव्हां जो पार्ट रहियो तमामु घणो मूंखे त अंदाज़ो बि कोन्हे और वॉइस ओवर मां वॉइस ओवर ॾींदो हा हा कमर्शियल वॉइस ओवर जी हा इहो कमु भला कीअं आहे थोरो ही मुंहिंजो ही माना हिननि सभिनी प्रोग्रामनि खां वधीक मुंहिंजो पसंदीदा कमु उहो वॉइस ओवर आहे अच्छा वॉइस ओवर में डॉक्यूमेंट्रीज़ वॉइस ओवर ते मुंहिंजो तमामु घणो किरप रहियो आहे ॿियो लफ़्ज़ जेके आहिनि उहे सेकंडनि जे अंदरि अंदरि तव्हां शयुनि खे परफॉर्म कयो है न जे तव्हांजो हीअ तव्हांजी चांहि जेका तव्हांजी मेज़बान जी चांहि मीज़ान बैठक मीज़ान जी जेका आहे बैठक चांहि आहे हाणे मीज़ान बैठक चांहि त आहे पंहिंजी जॻह ते पर आम माण्हू खे कीअं पहुचाइजे उनखे फील कीअं कजे त मीज़ान चांहि में जी ख़ुशबू कीअं आहे ख़ासियत छा आहे उन जी ख़ासियत कहिड़ी आहे उनजो कलर कहिड़ो आहे उनजो रंग कीअं आहे ऐं जॾहिं महिमान वेहनि था ऐं चांहि साम्हूं अचे थी त उन वक़्तु उनजी ख़ुशबू उन सभिनी खे कीअं थी पाण सां गॾु कठो करे हाणे इहा फीलिंग्स हुजे ऐं तव्हां कुझु सेकंड जे अंदरि अंदरि तव्हां उन्हनि खे त उनजे लाइ हिकिड़ो स्क्रिप्ट थिए थी उन खां पोइ टाइम लॻे थो ॿियो लफ़्ज़ जो उतार चढ़ाव उहो जेको आहे उहो उन ते मुंहिंजी तमामु घणी हिकिड़ी प्रैक्टिस रही ऐं उहो मुंहिंजो पेशावर यूनिवर्सिटी में मुंहिंजी उहा प्रैक्टिस रही उनजो मां कोर्स कयो हुनजो हा वॉइस ओवर्स जो आहे हुनजो माना को ट्रेनिंग्स कयूं हुते तमामु तमामु घणो असां त आम ॻाल्हाईंदा जीअं तव्हां सां ॻाल्हाईंदा आहियूं उहो चयो भई ईद ॻाल्हाइणो न आहे लफ़्ज़ आहे हिकिड़ो हुनखे तव्हां बसि परफॉर्म कयो लफ़्ज़ खे परफॉर्म कयो कहिड़े लफ़्ज़ खे किथे स्टाफ ॾियणो आहे किथे कामा ॾियणी आहे किथे लफ़्ज़ खे छॾिणो आहे हा किथे खणणो आहे लफ़्ज़ खे ऐं तॾहिं तव्हां ॾिसो न त ॻाल्हाइण खां पोइ अॻिलो को माण्हू अटैक थिए थो
त तव्हां बि ॻाल्हाईंदव मां बि ॻाल्हाईंदासीं असांजा ॿिया जेके माण्हू आहिनि ॻाल्हाइनि था पर इते अची माण्हू जो कान उहो चेंज थिए थो अटैक करे थो त न हीअ ॻाल्हि आहे असां ॿुधूं ईअं आहे बैठक थिए थो अचे जॾहिं इहो एडवर्टाइज़मेंट मां ॾिसंदी आहियां त मुंहिंजे ज़हन में इहो क्लिक थिए पियो कल्ह मां ॾिठो पिए त मूं चयो हीअ लिखण वारो बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे उते टीम आहे इट्स अ बिग क्रिएटिव डिपार्टमेंट थियनि हा हा ऐं दुनिया में वॾियूं जेके डिपार्टमेंट्स आहिनि उहे क्रिएटिव डिपार्टमेंट्स आहिनि ऐं उहे ईअं न ईंदा आहिनि उहे पंहिंजा जेके आर्टिस्ट आहिनि उन्हनि खे उन ते कमु कंदा आहिनि बाक़ाइदा उन्हनि खे हद खां वधीक रिलैक्स रखंदा आहिनि उन्हनि खे उहो इन्वायरमेंट ॾींदा आहिनि उन्हनि खे पोइ उहो लफ़्ज़ अचनि था पेपर ते ऐं पोइ पेपर खां पोइ वरी तव्हांजा ज़हन में अचनि था अॻिले परफॉर्मर ते ऐं परफॉर्मर उन ते परफॉर्म करे थो हिकिड़ी लाइन ते हिकिड़े लफ़्ज़ ते हुनखे महीना लॻी था वञनि पोइ पब्लिक ताईं शइ पहुचे थी सही हाणे मौसीक़ी जे विशाल दुनिया में मौसीक़ी जे विशाल दुनिया में रागनि जे अनेक रंगनि सां गॾु हाणे अनेक रंग त ज़ाहिरी ॻाल्हि आहे खोड़ सारा रंग आहिनि त हुनखे फील कीअं कराइजे अनेक रंग खोड़ सारा रंग आहिनि पर खोड़ सारा रंग बि चई सघूं था पर चवंदो खोड़ सारा रंग आहिनि त सेम ईअं ई आहे असांजी जेका मीडिया आहे या असांजी जेको डिपार्टमेंट आहे आम माण्हू मूंखे नथी सम्झ में अचे माइक खणी ऐं पंहिंजी जॻह ते वेही रहंदा आहिनि ॻाल्हाईंदा आहिनि वेही पोइ उन्हनि खां तमामु घणियूं ग़लतियूं थींदियूं आहिनि जीअं सोशल मीडिया जी पाण जॾहिं ॻाल्हि कयूं था हिते इलाही जॻहियुनि ते पोइ मां ॾिसंदो आहियां त यार हीअ ॾिसो कीअं आहे हीअ हिन जॻह ते कीअं पिया कनि पोइ कंहिं मज़हब ते ॻाल्हाए वेंदा आहिनि कंहिं क़ौम ते ॻाल्हाए वेंदा आहिनि कॾहिं कंहिं मुल्क जे कंहिं ॿिए कंहिं इदारे ते या कीअं त उन्हनि खां ख़बर न पवंदी आहे उन्हनि खां मिस्टेक थींदो आहे वीचारा हिन में रहिया न रहिया त पोइ हुनमें हा न माना असां न चाहींदे बि असांखे हिननि सभिनीनि शयुनि खे जेको आहे न सम्झणो पए थो नज़र में रखिणो पए थो त आम माण्हूअ जी जाइ ते उहो जेको मीडिया पर्सन आहे उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुनमें डिफरेंस हिकिड़ो नज़र अचे थो ऐं हिकिड़ो चङो डिफरेंस नज़र अचे थो अच्छा अव्हां लाहौर में बि रहिया इस्लामाबाद में बि रहिया ऐं हैदराबाद तव्हांजो घर ई आहे और जाम शोरो में अव्हांजी जॉब आहे सो घणो किथे कहिड़ी जॻह ते रहणु पसंदि आहे कहिड़ी जॻह वधीक वणंदी आहे हैदराबाद मूंखे बहितर लॻंदी आहे अच्छा हा हैदराबाद में मौसम ॿियो प्लस में असांजो जेको कल्चर आहे न सिंध जो उहो बहितर माना तव्हां असांखे सही हा ऐं आम माण्हू तव्हां सां जुड़ियल रहनि था ऐं ॿोलीअ जे हिसाब सां अदब जे हिसाब सां बहितर रहे कराची बि जेकॾहिं परे कोन्हे को इज़िली तव्हां कमकारनि लाइ तव्हां हा पर कराची में असां जहिड़े माण्हू खे ट्रैफिक ॾाढो तंग थी करे न हिते असां सुकून सां रहिया पिया आहियूं हिते तव्हां रिलैक्स आहियो सुबुह जो विया तव्हां कमु करे तव्हां वापसि अची ऐं हुते ॾाढो टफ हिकिड़ो हुते त माण्हू ट्रैफिक मिसाल स्टक थियो वञे त सॼो जो सॼो ॾींहुं गुज़री थो वञे घर ईंदे ईंदे न अच्छा वरी ॿियो तव्हां ॿुधायां त दुनिया जे जेका बि माण्हू आहिनि न हर माण्हू में पंहिंजी हिकिड़ी ख़ुशबू आहे हर माण्हू जो पंहिंजो मिज़ाज आहे कंपोज़िट हेरिटेज ते मां ॻाल्हि कंदो आहियां अलाए केतिरा मूं कमु कयो आहे अलाए केतिरा साल कमु कयो आहे त जंहिं बि माण्हू जो जंहिं बि मज़हब जो जंहिं बि इलाइक़े जो पंहिंजो पंहिंजो हिकिड़ो कल्चर थिए थो आर्ट थिए थो कल्चर थिए थो हुनजी पंहिंजी उथणी वेहणी हुनजो खाइणु पीअणु शादी मुरादी हुनजा कपिड़ा पाइणु ॿियो पंहिंजी हिकिड़ी अदब ॿियो सभु शयूं थियनि आर्ट सभु शइ पंहिंजे पंहिंजा ऐं हर उनजो मज़ेदार आहे माना हुनजो पंहिंजी भई ॾिसो मूंखे पछतो न ईंदी आहे मां पछतो टीवी जॾहिं ॾिसंदो आहियां त हुन ते मां बीह रहंदो आहियां भली ॻाल्हाए हुनखे मां फील कंदो हीअ चए छा पियो हिनजी फीलिंग्स मां हुनखे नोट कंदो आहियां हीअ छा पियो चवणु चाहे सही ऐं वरी विच विच में जेको उहे इंग्लिश जा वर्ड अची था वञनि त वरी पोइ माना थोरो माण्हू चवंदा अच्छा भला मे बि इन बारे में ॻाल्हि थींदी हुजे त उनजो उथणु वेहणु ॻाल्हाइणु उनजो पहिरणु इहे सभु शयूं थियंदियूं सही त मूं ॿिनि टिनि मुल्कनि जे विच में मूं कमु कयो इंडिया नेपाल बांग्लादेश पाकिस्तान असां कंपोज़िट प्रोग्राम्स और एक्सरसाइज घणी शयूं थियनि थियूं त पोइ सही अच्छा फ्रेंड्स जा कमेंट्स मिलंदा आहिनि माना अक्सर मिलनि था न लाइक जीअं पठान जो तव्हां ज़िक्र कयो वो चवंदा आहिनि अच्छा सिंधी तो बहुत मुश्किल है लेकिन आप ये बोल रहे थे उसमें कुछ वर्डिंग ऐसी थी तो समझ आ रहा था कि इस तरह की कोई बात होगी इन तरह जा कमेंट्स मिलंदा आहिनि त लाइक तव्हांजी ॿोली ॾाढी ॾुखी आहे और कीअं लाइक तव्हां परफॉर्म कयो इन्हनि में ख़ासि करे ॾाल ते या ॿियनि बि जेके अल्फाज़ आहिनि ॾाढा ॾुखिया आहिनि आम माण्हू ॾाढो ॾुखियो उनखे उचार करे थो हा ॿी ॿोलीअ वारो ख़ासि करे असांजा सिंध जा माण्हू जेके सिंधी ॿोली ॻाल्हाइण वारा माण्हू आहिनि उहे बि डिस्टर्ब थियनि था
हुन ते पाण ज़रूरु हर इलाइक़े जो उहो चवंदा न एक्सेंट हिकिड़ी त उहा शइ आहे 100 किलोमीटर्स खां पोइ तव्हांजो तलफ़ुज़ ऐं तव्हांजो लहजो मिज़ाज चेंज थो मिज़ाज थींदो ठीकु छो न खाइण पीअण पढ़णु चेंज थो थिए पर पोइ बि ईअं आहे त असां जेके जीअं उर्दू आहे हाणे उर्दू में अलाए केतिरा माण्हू उर्दू स्पीकिंग ख़ुदि उर्दू ग़लति ॻाल्हाईंदा आहिनि है न पोइ शायदि हुनजे ॻाल्हाइण सेम सिंधी बि ईअं आहिनि ऐं बलोची बि ईअं आहिनि मुख़्तलिफ़ हाणे कराची खे कराची या ॿिया अहिड़ा लफ़्ज़ आहिनि या असां वटि रत वहे थी या रत वहे थो उहो फ़र्क़ु ई कोन कंदा आहिनि माण्हू त हाणे थोरो लिखियो घणो सम्झंदा अहिड़े नमूने सां असां वटि बि मिस्टेक थियनि थियूं जी हाँ बिल्कुलु जिते थियनि त हिक ॿिए खे सम्झाइजे ऐं हुन में नाराज़ न थिजे जी हाँ अच्छा हूअं मोकलुनि जो बि अक्सर असांजे प्रोग्राम 2 महीननि में त घणो ज़िक्र थियो ई आहे सो अव्हां मतिलबु पंहिंजे पाण खे थोरो जॾहिं गैप ॾियो था कम खां त पोइ ॿियूं एक्टिविटीज़ छा हूंदियूं आहिनि लाइक नॉर्दर्न एरियाज़ वञो था या कीअं माना उहो टाइम स्पेंड कंदा मां त दोस्तनि खे चवंदा जेकॾहिं तव्हांजो मोकिलूं आहिनि गर्मियुनि जो या कीअं कोशिशि कयो त न वञो त बहितर आहे अच्छा हा छो जो करे हू असांजा इलाइक़ा न आहिनि ऐं ख़ासि करे असांजा हेतिरा दोस्त जेके आहिनि उहे ड्राइव करे वञनि था ऐं पोइ त एक्सीडेंट जो रेशो वधी थो वञे हलियो तबियतूं ख़राबु करे ईंदा आहियूं ख़राबु थी थियूं इहो ई रीज़न हो हिन दफ़े मां न वियमि आहे या न रियली हा इहो ई रीज़न जॾहिं त तव्हां उते जेके बि उते इस्लामाबाद जो उन इलाइक़े जा माण्हू उते हर भरू उन मथे वेंदा त रश एॾी क्राउड थी थो वञे एॾो क्राउड थी थो वञे ऐं ख़ासि करे हिन क्राउड में तव्हां असांजी तबियत सां हू मौसमूं तव्हां एॾी थधि में जे एतिरी गर्मीअ में फ़र्क़ु पए थो पोइ इन्वायरमेंट जे हिसाब सां मथे वञूं था ऑक्सीजन लेवल घटिजो वञे रस्ता असांखे सम्झ में अचनि कोन था दोस्त ड्राइव जेके कनि था उते को गाॾियूं ख़राबु करे वेही था रहनि एक्सीडेंट करे था रहनि जी हा जी हा सो इहो थोरो मसइलो थिए थो ख़ासि करे जॾहिं 2 महीना गर्मी जी मोकल थिए थी या महीनो थो मरे असांजा माण्हू सफ़ा ईअं माना क्रेज़ी लॻा पिया आहिनि ॾिसो अच्छा हितां रुगो पंजाब या पूरे मुल्क मां माण्हू वञनि था हा बिल्कुलु बिल्कुलु उनमें सब्र तहमुल बि घटि आहे पाण में जेके वञनि था मथे थोरो एहतियात कजे हिक ॿिए जो सही था चओ ईअं ई आहे पोइ भला कीअं माना थोरो पाण खे गैप ॾींदा आहियो त पोइ छा एक्टिविटी गैप असां वटि आहे ई कोन सफ़ा न छो जो करे हीअ जेका लाइफ आहे न तव्हां असां हुनखे ॾाढो रिलैक्स थी करे हाणे प्रोग्राम खे इंजॉय करण ईंदो आहियां मां ठीकु आहे न पंहिंजी जॉब आहे जॉब खे ॾाढो पंहिंजी दिलि सां वठंदो आहियां मुंहिंजे लाइ रिलैक्स आहे मूंखे वॉक करणी आहे मां हुन में इंजॉय कंदो आहियां मुख़्तलिफ़ दोस्तनि खे टाइम ॾींदा आहियूं उन्हनि सां वेंदा आहियूं फैमिली मेंबर सां हिकिड़ी सुठी ज़िंदगी गुज़री थी विच में कॾहिं किथे को स्पेस मिली वेंदो आहे त कंहिं फैमिली खे विज़िट करे वरितोसीं जीअं हाणे ईद हुई ईद मूं इस्लामाबाद करणु वियुसि त मुंहिंजी ईद थी वई हली ऐं मुंहिंजी ट्रेवलिंग में बि इंजॉय कयोसीं मुख़्तलिफ़ माण्हुनि सां मिलियासीं कंहिं रस्ते में वेंदे नयूं ॻाल्हियूं सिखियूंसीं नयूं शयूं थी थियूं नयूं नयूं कहाणियूं साम्हूं अची थियूं वञनि हली त उहे शयूं थी थियूं वञनि ज़बरदस्त इलाही ख़ूबसूरत अच्छा असां माना असां कम खे इंजॉय जॾहिं कयूं था त कम जी परफॉर्मेंस वधे थी न हा कम जी परफॉर्मेंस कम ख़ूबसूरत बणिजी वेंदो आहे हू चवंदा आहिनि त हीअ बसि ज़ोरी असां वियासीं ताहिरा मुश्ताक ज़ोरी न असां वटि ईअं न हूंदो आहे तव्हां असां वेहूं था हुनखे शयुनि खे ख़ुदि खे सुठो फील थिए थो तॾहिं हा न ज़ोरी हर कम में जी हा हर कम में सही था चओ बिल्कुलु ईअं ई आहे जेका दिलि सां ॻाल्हि कजे थी त उहा अञा वधीक हुन में कम में एक्टिविटी थिए थी एक्ज़ैक्टली ऐं कुकिंग जो बि ज़िक्र कयो त माना ईंदी आहे सो कॾहिं घर में फरमाइश थींदी आहे त अॼु न घर जी फरमाइश जे लाइ न आहे एतिरो स्पेस न ॾिनो एतिरो स्पेस ॾिजे न जेको पाण ताईं माना जेका पाण इमरजेंसी में जेका शइ तव्हां ठाहे सघो था तव्हां ठाहे सघो था माना कंहिं ॿिए जो माण्हू मोहताज न हुजे त हा माना हा सही ॻाल्हि आहे उहो चवंदा आहिनि न अकेलो माण्हू वेठो हुजे घटि में घटि माण्हू कुझु खाई थो सघे ठाहे थो सघे मां पंहिंजी फैमिली में वेंदो चवंदो भई तव्हां पंहिंजो जेकॾहिं थांव आहे पंहिंजे ॿारनि खे चवंदो तव्हां पंहिंजो थांव पाण साफ़ु कयो हा ममा छो करे या केरु ॿियो छो करे न इहा सुठी या असां पंहिंजे हुन में घरनि में 2-2 टे कुक छो रखूं पाण ठाहींदा पाण शयूं कंदा उहो वधीक बहितर आहे सही ज़बरदस्त इहा शइ सेखारणु खपे हा तक़रीबन असांजी फैमिलियुनि में कुक वुक आहिनि ई कोन हर भोर छो रखजनि पाण कयो न असां पाण एक्टिव रहो न चवंदा आहियूं न पाण जॾहिं बि माना एजुकेशन जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कई वेंदी आहे त जापान जो कंसेप्ट आहे उहो ॾाढो वणंदड़ हूंदो आहे उते ॿार खे आराम जो बि टाइम ॾींदा आहिनि खाइण पीअण जो बि सुठो वक़्तु ॾींदा आहिनि ऐं हुनखे इहो बि सेखारींदा आहिनि त हाणे जेको तूं थांव ख़राबु कयो आहे इहो तोखे पाण खे ई साफ़ु करिणो त इहा प्रैक्टिस ॾाढी तॾहिं मूं तव्हांखे चयो त जापान जीअं नंढपण में पढ़ियोसीं त हुनजा ज़रूरु किथे न किथे या ॿियूं अहिड़ियूं शयूं ॾिठियूंसीं या घर में तरबियत अहिड़ी थी त उन जो फ़र्क़ु पए थो सही सही सॼी ज़िंदगी ते सही ज़बरदस्त ईअं ई आहे अच्छा ज़िंदगी में कहिड़ी ख़्वाहिश रही आहे मतिलबु अञा ताईं ख़्वाहिश आहे उहो त रोज़ नंढियूं नंढियूं ख़्वाहिशूं हूंदियूं आहिनि उहे नंढियूं पूरी थींदियूं आहिनि अच्छा हा माना रोज़ का न का शइ करण लाइ चवंदो यार हीअ जेकॾहिं कजे थी था वञनि उहो मूं तव्हांखे ॻाल्हि कयो न त तव्हां असां पंहिंजे
जेको बि कमु आहे या कीअं उनखे ॾाढो रिलैक्स थी करे ऐं पॉज़िटिव वठी करे तव्हां हलो था जी हर्डल्स अचनि था प्रॉब्लम्स ईंदा तमामु घणा ईंदा तव्हांजे असांजे वेझा माण्हू हिकिड़ा अहिड़ा हूंदा जेके तव्हांजे लाइ असांजे लाइ प्रॉब्लम क्रिएट कंदा पर वक़्त सिर उहो सेटअप सिस्टम कुदरत हिकिड़ी उनखे सिस्टम खे ज़बरदस्त ज़बरदस्त केतिरे ख़्वाहिशूं पूरी थी थियूं वञनि माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त अच्छा मेहरान टेलीविजन ते माशाल्लाह केतिरी टाइम खां कनेक्टेड रहिया आहियो मां ईअं खणे मूंखे ईअं चवणु खपे त स्टार्टिंग खां ई तव्हां मेहरान सां हा जॾहिं मेहरान टीवी स्टार्ट थियो तॾहिं हिते असां कंहिं टाइम ते एज़ ए न्यूज़ डायरेक्टर जे लाइ बि मां कुझु हफ़्तो खनि लाइ हिते आयो हुउसि कमु कयो ऐं तॾहिं मां FM ते हुउसि FM छॾे करे वरी मां हिते आयो हुउसि वरी पोइ वापसि मां अची वियुसि त तॾहिं खां वठी मुख़्तलिफ़ शयूं ज़बरदस्त ज़बरदस्त माइन अदी माइन हिज़बाणी हिते हुयूं ऐं जी उन्हनि जो ज़िक्र आशिक़ अरबाणी साहब हा साईं जन वेंदा हुआ बरसात जो त इहो टाइम ज़बरदस्त उहो स्टार्टिंग वारो दौर सुठो इहो स्टार्टिंग वारो दौर हुयो ज़बरदस्त हा ऐं उन्हनि तव्हां मुख़्तलिफ़ प्रोग्राम हल्का फुल्का शयूं तमामु तमामु सुठो अच्छा मेहरान टेलीविजन छा ॾिनो आहे मुश्ताक भट्टी साहब खे मेहरान टेलीविजन मां त सभिनी दोस्तनि खे ख़बर छा चवंदा हीअ अकेडमी आहे हीअ हिकिड़ो इदारो आहे तव्हांजो यूनिवर्सिटी आहे अकेडमी आहे जिथे वरी तव्हांखे सिख्या जे लाइ घणियूं शयूं मिलनि थियूं हा आई रिमेंबर व्हेन आई वाज कंडक्टिंग फर्स्ट प्रोग्राम त तव्हां ई हुया गेस्ट त तव्हां इहा ई ॻाल्हि कई हुई हा ईअं ई थियो न शायदि तव्हांजो फर्स्ट प्रोग्राम हुयो हा त मूंखे सडनली उहा ॻाल्हि यादि अची वई हींअर त तव्हां इहा ॻाल्हि कई हुई ॾिसो न हीअ इदारा उहे आहिनि तव्हांखे पैसा बि ॾियनि था ऐं तव्हांखे सेखारनि बि था आहे या न आहे हिन वक़्तु ताईं मूं सभिनी दोस्तनि खे चवंदो यार तव्हां हिते अचो था शयूं तव्हांखे कैमराऊं तव्हांखे हर शइ लाइटिंग्स में अचूं जेको मालिक आहे उहो तव्हांखे हर शइ ॾेई थो छॾे पाण त कोन्हे न मोराई साहिबु या के ॿिया तव्हांखे पाण सभु कुझु कयो था तव्हां पाण सिखो था नयूं नयूं शयूं कयो था मुंहिंजे अखियुनि जे अॻियूं अलाए केतिरा माण्हू हितां सिखी विया आहिनि शयूं कनि पिया अलाए किथे किथे कमु कनि पिया त हीउ उहो इदारो आहे न जेको मेहरान तव्हांखे सेखारे पियो न मेहरान टीवी तव्हांखे अलाए केतिरनि माण्हू खे सेखारियो आहे माना अंदाज़ो ई न आहे मुंहिंजे साम्हूं अलाए केतिरा विया आहिनि ज़बरदस्त ज़बरदस्त उहो प्रोग्रामिंग हुजे होस्टिंग हुजे टेक्निकल छाई हुजनि ईअं आहे अच्छा टू बी ऑनेस्ट हिकिड़ो ऑनेस्ट माना आंसर तव्हां ॾिजो त अॼु जे दौर में मीडिया खे अव्हां कीअं पिया ॾिसो लाइक यंगस्टर्स जे लाइ मां ज़रूरु चाहींदमि त तव्हां हिन ॻाल्हि खे एक्सप्लेन कयो त तव्हां अचो था अव्हांखे सिखणो आहे इट्स अप टू यू त तव्हांखे केसीं ताईं पहुचणो आहे छा करिणो आहे प्लीज़ मां सम्झां थो त जेको एज़ ए मीडिया जेका आहे छो जो करे हिन वक़्तु तमामु घणी ज़रूरत आहे मीडिया जी जेका बि शइ जेको बि इदारो आहे उहो चाहे थो त भई जेका बि शइ मूं कयां उहा मुंहिंजी आम पब्लिक ताईं पहुचे हाणे आम पब्लिक ताईं पहुचाइण जे लाइ जेको असांजो यूथ आहे उनखे कुझु रूल्स रेगुलेशन खे सिखणो पवंदो वठिणो पवंदो जेको न पियो करे ओके जेको जेके एवरेज तव्हां इहे टिकटॉकर ॾिठा हूंदा तव्हां व्लॉगर ॾिठा हूंदा इहे केरु हूंदा आहिनि यूथ आहे एवरेज ईअं आहिनि ऐं इन्हनि खे पंहिंजे उन शयुनि खे पंहिंजनि शयुनि खे ज़हन में रखी पोइ जी जी ज़बरदस्त मां सम्झां थो त बहितर थींदो थैंक यू सो मच तव्हांजी वॾी थैंक यू सो मच फॉर योर वैल्यूएबल टाइम घुरायो तव्हांजी वॾी महिरबानी प्लेजर फॉर मी त तव्हां अॼु प्रोग्राम में आयो ऐं आख़िर में अव्हांखे ख़बर आहे त सुबुह मेहरान जे लाइ कॉमेंट्स ज़रूरु वठंदा आहियूं ऐं आख़िर में मैसेज वठंदा आहियूं सो छा कॉमेंट्स हूंदा छा मैसेज ॾींदो हीउ जेको मॉर्निंग शो आहे मुख़्तलिफ़ होसा कंदा आयासीं ऐं कल्ह बि असां प्रोग्राम में वेठा हुआसीं त मुर्तज़ा ऐं असां मैडम अनम समूह हिते कंहिं टाइम में होस्ट कंदियूं हुयूं ऐं हुन सां असां दानिश मेदी असां हिते सुबुह जे टाइम ते हिकिड़ो ई मस्ती कई हुईसीं त मॉर्निंग शो असां मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते ॿियनि टीवी चैनल्स ॾिसूं पिया हिते ख़ासि करे मेहरान टीवी जो हीउ जेको शो आहे अलाए केतिरा गेस्ट तव्हां जे हिन प्लेटफॉर्म ते आया हूंदा ऐं इंट्रोड्यूस कराया आहिनि मेहरान टीवी ख़ासि करे मॉर्निंग शो में त हीउ ॾाढो बहितरीनु क़िस्म जो शो आहे वेही करे खुली तरह करे तव्हां पंहिंजी ॻाल्हियुनि खे तव्हां एक्सपोज़ करे सघो था जेकी शइ तव्हां वटि आहे उहा आम कैमरा जे ज़रिए ॿियनि ताईं पहुचे थी तमामु सुठो प्रोग्राम आहे ऐं ख़ासि तव्हां सुठे नमूने सां परफॉर्म कयो थैंक यू सो मच माशाल्लाह तव्हांजी पूरी टीम ॾाढी ज़बरदस्त आहे थैंक यू सो मच नाज़रीन मूंखे ॾींदो इजाज़त ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदो मुंहिंजे आयल मुअज़्ज़िज़ महिमान मुश्ताक भट्टी साहब खे इजाज़त ॾींदो इन पूरे प्रोग्राम सां साथ मौजूदु रहियो मीज़ान बैठक प्रीमियम चूरो चांहि जो ख़ुशियुनि जो मतिलबु आहे गॾिजाणियूं बैठकूं वेहकूं ऐं हिकु सुठी बैठक लाइ अहिड़ी चांहि ज़रूरी आहे जेका उनजी पंहिंजाइप सां हम आहंग हुजे ज़रूरु पंहिंजे घरनि में ट्राई कजो चूरो चांहि आहे ॾाढी ज़बरदस्त चांहि आहे असांखे ॾींदो इजाज़त पंहिंजी दुआनि में रखंदो यादि अल्लाह निगहबान।
आहे